सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आओ या पर सैयद, उम्मीद आहे सभु ठीकु हूंदा, मज़े में हूंदा ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरनी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। मुंहिंजी तरफ़ां बि इहे ई नेक तमन्नाऊं, इहा ई नेक ख़्वाहिश आहे। तव्हां बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, ना हो त पोइ तव्हांजे लाइ दिलि सां दुआउनि करण जो सिलसिलो असां छॾियो न आहे। अन क़रीब तव्हांजे अंगणनि ते जमाला थींदा, तव्हां ठीक पाक थी वेंदो, ख़ुशबाश थी वेंदो, चाक चौबना थी वेंदो ऐं पंहिंजी किरत पंहिंजे कम सां लॻी वेंदो। दुनिया जो माहौल अलाए कीअं मटिजे थो, का ख़बर नथी पवे। उहे अखियूं जेकी कॾहिं कॾहिं आसवंद हूंदियूं आहिनि ॾिसण जे लाइ, उहे अखियूं जॾहिं फिरी वेंदियूं आहिनि, जॾहिं मन मटिजी वेंदा आहिनि, दिलि मटिजी वेंदी आहे त ॾुख थींदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं पर इहो सोचींदो आहियां त हीउ छा थी वियो आहे। उहे माण्हू जेकी कॾहिं असांखे इहो चवंदा हुया तव्हां सदाईं टहक ॾींदा कयो, तव्हांजे चपनि ते टहक ठहनि था, तव्हांजे चपनि ते मुर्क ठहे थी, उहे ई माण्हू वरी पाण रोआरे वेंदा आहिनि। तव्हां बिल्कुलु सही था चओ। ऐं असल में ॻाल्हि इहा हूंदी आहे त हिकिड़ो नेचुरली लॉ आहे त असांखे बि फ़र्क़ु उन्हनि जो ई पवंदो आहे जेके असांजा वेझा हूंदा आहिनि, ऐं जंहिंजो असांजो फ़र्क़ु ई न पवे, वेझा ई न हुजनि त उहे असांखे कुझु बि करे वञनि, असांखे कुझु बि नाहे थींदो। पर जेकॾहिं उहे माण्हू जेके तव्हां चओ था, जेके चवंदा हुआ त तव्हां टहक ॾींदे सुठा था लॻो, मुर्को था, त ईअं लॻे थो जहिड़ो बहार अची वई आहे, त उहे ई माण्हू असांखे रुआड़े वेंदा आहिनि अक्सर। पर ॻाल्हि इहा आहे त आऊं सम्झां थी त माफ़ करणु या कंहिंखे माफ़ी ॾियणु जेको आहे न, सभिनी खां वॾी ॻाल्हि इहा हूंदी आहे त उन्हनि खे बि माफ़ करे छॾियो। छो जो सुभाणे जेको आहे न उहो इंटरनेशनल माफ़ी जो ॾींहुं अथव। सुभाणे जेको तव्हां असल में ॻाल्हि कई त मूं सोचियो अॼु असां नाज़रीन खे पाण ई ॿुधाईंदा हलूं त बाबा जेका इहा ॻाल्हि आहे त तव्हां माफ़ करे छॾियो। जेकॾहिं उहे माण्हू मटिजी वञनि था, ॾुख त थिए थो, लाज़मी ॻाल्हि आहे, असांखे दिलि आहे अंदर में, ऐं दिलि जो हिकिड़ो मैकेनिज़म ईअं ठहियल आहे जंहिंमें असांखे उहे शयूं फील थियनि थियूं, असांजो जेके आहिनि उहे हार्मोन्स रिलीज़ थियनि था। पर ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे माफ़ करे छॾियो, बल्कि हर माण्हू खे माफ़ करे छॾियो, उन्हनि माण्हुनि खे माफ़ करे छॾियो जंहिं जंहिं माण्हू तव्हांखे हर्ट कयो आहे। उहो तव्हांखे हिकिड़ो तव्हांखे मज़े वारी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त उन्हनि खे माफ़ करणु उन्हनि लाइ फ़ाइदेमंद न आहे, ट्रस्ट मी, तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। अच्छा, पोइ थींदो ईअं ख़बर अथव? जी जी, माफ़ कजो, मां तव्हांजी ॻाल्हि कटी। न जो त माफ़ी जो ॾींहुं आहे त माफ़ कजो, मां तव्हांजी ॻाल्हि कटी। असल में थींदो ईअं आहे, जेकॾहिं तव्हां कंहिंखे माफ़ कयो था न, अॻिते हली हुनखे पाण एहसासु थींदो आहे, हुनखे पाण ईअं खणी चऊं था, अखियुनि में हयाव अची वेंदो आहे, चवंदा यार मां हिन सां माण्हू सां केॾो ख़राबु हलियो आहियां, केॾो वर्ताव मुंहिंजो सुठो न रहियो आहे, मतिलबु बिहेवियर मुंहिंजो हिन सां ॾाढो किनो रहियो आहे, पर तंहिं हूंदे बि यार हिन माण्हू उफ़ ई न चई, हिन माण्हू कुझु ई कोन। ऐं तव्हां जॾहिं माफ़ कयो था न, सची ॻाल्हि इहा आहे त उन में तव्हांजी वॾाई थिए थी, तव्हां वॾपण जो मुज़ाहिरो कयो था, माण्हू तव्हांखे सुठो था चवनि, माण्हू तव्हांखे भलो चवंदा आहिनि, चवंदा यार हीउ माण्हू भलो आहे, हू त सफ़ा गंदो आहे को। सो गंद सां गंद थियण जो फ़ाइदो न आहे। जेकॾहिं कोई बि तव्हां सां अहिड़ी का ॻाल्हि करे थो या अहिड़ो वर्ताव करे थो, अहिड़ो सलूक करे थो, त बजाए हुनजे हुनखे जवाबु ॾिजे, पलांदो वठिजे, हुनखे छॾे ॾिजे। छॾे ॾियणु ई इहा हुनजी वॾी सज़ा आहे। त यार माण्हू हीअ भला छो माना अटके छो नथो, विड़े छो पियो ॾिए असांखे। एग्ज़ैक्टली, तव्हां सही चयो त कीचड़ में जॾहिं असां पथर उछलाईंदा आहियूं त उहो कीचड़ असांजे मुंहं में लॻंदो आहे, त उन में पथर उछलाइण खां बजाए तव्हां पासे खां मटी वञो, तव्हां हटी वञो, तव्हां किनारा कशी करे वठो उन्हनि माण्हुनि खां। जी बिल्कुलु, तव्हां सही चयो, माना किनारा कशी करणु वधीक सही हूंदो आहे, उनखे इग्नोर करणु वधीक सही हूंदो आहे। इहो सिर्फ़ु तव्हांखे मतिलबु सिर्फ़ु ईअं न आहे त तव्हां हुनखे माफ़ी करे छॾंदा, तव्हां सुरखरू थी वेंदा, न, इहो सिर्फ़ु रीज़न आहे। पर माफ़ी करण सां तव्हांखे पाण खे दिली सुकून मिलंदो। मूं हिकिड़ी वीडियो पे ॾिठी जंहिंमें इहो ई हो त तव्हांखे जॾहिं सुकून वठिणो आहे न, कंहिं बि शइ जो सुकून वठिणो आहे, त तव्हांजे दिलि में जेके बि ॻाल्हियूं आहिनि उहे माफ़ करे छॾियो। जेके बि तव्हांजे माना अॻियां गुनाहगार आहिनि, तव्हांखे लॻे थो हुननि ग़लती कई आहे, तव्हांखे हर्ट कयो आहे, उन्हनि सभिनी खे माफ़ करे छॾियो। जॾहिं तव्हां माफ़ करे छॾंदा, तव्हांजे दिलि खे सुकून मिली वेंदो। छो जो असांजे दिलि में जेको बि किचिरो हूंदो, गंद हूंदो, उहो निकिरी वेंदो असांखे, उहो कावड़ जे थ्रू या कंहिं बि थ्रू। ऐं कॾहिं कॾहिं बिना वजह रोई बि ॾींदा कयो। जॾहिं तव्हां रोईंदा न, तव्हांजो जेके बि अंदरि जूं ॻाल्हियूं हूंदियूं न, उहे पाणे लुड़कनि सां लड़ी वेंदियूं, ख़तमु थी वेंदियूं, वही वेंदियूं, कारण ख़तमु थींदी, मन जी कारण ख़तमु थींदी, मन जी बहिराण ख़तमु थींदी। सो इन जे करे चऊं था त सही जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था त पोइ इहे ॻाल्हियूं छॾे ॾियो। नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, दरगुज़र करे माण्हू अॻिते वधे, दरगुज़र कयो या इग्नोर करे छॾियो, ॻाल्हि मिड़ी साॻी आहे। अॼुकल्ह इग्नोरेंस जेका बि आहे उहा माण्हूअ खे ॿिए खे जंहिंखे तव्हां इग्नोर कयो था हुनखे ॾाढी तकलीफ़ पहुचाईंदो आहे। सो इहो ई सुठो अमल आहे। कंहिंसां अॻे हूंदा पिया हथियार, अॻे हूंदी माना विड़ांद, गोली, बंदूक या वरी मुक सुक लॻंदी, पर हाणे इहो आहे त हाणे तव्हां हुन माण्हू खे इग्नोर करे छॾियो, वॾे में वॾी सज़ा तव्हां हुनखे इहा ॾेई छॾी। ऐं इग्नोरेंस जो वरी अॼुकल्ह डिजिटल दौर अची वियो आहे, ऐं डिजिटल दौर इहो आहे त तव्हां हुनखे ब्लॉक न कयो, इहो इग्नोर थियणो न थियो, ब्लॉक न कयो। मज़ो तॾहिं आहे त चाहे दुश्मन तव्हांजी एक्टिविटी ॾिसंदो रहे, तव्हां ऑनलाइन रहो,
ऑनलाइन रहो त अॻिलो ॾिसे त हीउ ऑनलाइन आहे कंहिंसां आहे हीउ ऑनलाइन छो आहे ब्लॉक कंदो त पोइ हुनजी ख़बर आहे त बाबा तकलीफ़ घटि आहे ऑनलाइन रही करे पंहिंजी एक्टिविटी वधायो पंहिंजी कामयाबी वधायो पंहिंजा कम वधायो ऐं जेकी बि तव्हां वटि सलाहियतूं आहिनि स्किल्स आहिनि उहे अॻिते आणियो त उहो दुश्मन तव्हांजो सड़े ऐं उहो माण्हू सड़े त यार मूंखां सवाइ बि वॾो जेको आहे हुनजो नालो आहे हुनजो मयार आहे मयार बुलंदो हुजे ब्लॉक न कंदा कयो ब्लॉक कंदव त वरी पाण तड़पंदव थींदो ईअं त तव्हां उनजी एक्टिविटी न ॾिसंदव तकलीफ़ थींदी अलाए छा आहे अलाए किथे अलाए कीअं आहे एक्टिविटी ॾिसंदा रहो ऐं वरी उनखे पंहिंजी एक्टिविटी ॾेखारींदा रहो ऐं हुई बि ब्लॉक करणु हिकिड़ो माना ॿाराणी हरकत आहे की ब्लॉक करे छॾणु तव्हां जेको आहे न उहो ई तव्हां वरी ॻाल्हि त हुनखे ॾेखारींदा रहो त असां केतिरियूं शयूं करे रहिया आहियूं असीं केतिरा कामयाबु आहियूं तव्हांखे छा थिए लॻो तव्हांजे वञण खां पोइ असां अधूरा रहिजी वेंदासीं ख़तमु थी वेंदासीं सची ॻाल्हि इहा आहे जेकॾहिं तव्हांखे कंहिंसां बि चेट वग़ैरह न आहे करणी तव्हां प्रॉपर अथा गहराइनि सां जेकॾहिं कंहिंखे चाहियो था ऐं उहो नाराज़ आहे इग्नोर करण जो इहो बि तरीक़ो आहे त तव्हां उनजी चेट खोले ऐं वरी मोबाइल साइड ते रखी छॾियो उनखे यको ऑनलाइन मिलंदो उनखे यको ऑनलाइन मिलंदो त माण्हू पाण परेशान थी वेंदो त हीउ चकर छा आहे कंहिं न कंहिं माण्हूअ सां त हिन वक़्तु हुनजी चेट हले थी जो यको ऑनलाइन आहे पोइ तव्हां सुम्ही पोइ लत सुबुह जो उथो सॼी राति ऑनलाइन शो थींदो इहो माना जेकॾहिं तव्हां कंदो त तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो पवंदो तव्हां बिल्कुलु सही चयो ऐं उन सां गॾु गॾु पंहिंजी अनान जी कुर्बानी ॾियो पंहिंजी कावड़ जी कुर्बानी ॾियो जेके असांजे अंदरि में ठिग आहे नख़रो आहे उनखे ख़तमु कयो हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत किस्सो आहे जेको आउं असां शेयर कंदी हलां बिल गेट्स जो त बिल गेट्स जॾहिं बिल गेट्स न हो मतिलबु मुंहिंजो नालो एतिरो वॾो न हो उहो एतिरो अमीर न हो जॾहिं पाण अञा बिजली जा बिल भरींदो जी एग्ज़ैक्टली पाण जी बिल्कुलु उहो ई चई अञा बि हुते त उहो ई सिस्टम आहे अञा बि पर चई सघूं था तुंहिंजो एतिरो वॾो नालो न हो तंहिं दौर में हू हिकिड़े स्टेशन तां गुज़रियो स्टेशन वारो हिकिड़ो न्यूज़ पेपर जेके स्टेशन्स ते हूंदा आहिनि त उहे बीठल हो न्यूज़ पेपर वारो त उनखे न्यूज़ पेपर ॾिनी ऐं हिन चयो मूं वटि पैसा खुलिया न आहिनि त हुनजो को मसइलो न आहे न्यूज़ पेपर पढ़ण जी शइ तव्हां खणी वञो नेक्स्ट टाइम तव्हां ॾेई छॾिजो बिल गेट्स वरी आयो उन स्टेशन ते उहो ई माण्हू उनखे मिलियो कुझु अरसे खां पोइ तॾहिं बिल गेट्स जो एॾो वॾो नालो न हो उन खां पोइ बिल गेट्स वरी उन खां उहा अख़बार वरिती ऐं उन वटि तंहिं हूंदे माना तॾहिं बि उन ॾींहुं बि उन वटि खुलिया पैसा न हुआ ऐं उन खां पोइ हुन वरी ईअं ई वरिती पोइ जॾहिं हू थर्ड टाइम आयो तॾहिं हू बिल गेट्स थी आयो ऐं ॾाढो मज़े सां हुते आयो उनखे न्यूज़ पेपर वरितईं तंहिं टाइम ते हिननि खे पैसा न थिए बिल गेट्स खे बि उहो यादि थी वई माना रिमाइंड थियो त हीउ उहो ई माण्हू आहे हुनखे बि उहो थियो त बिल गेट्स जो तूं उहो ई आहीं जंहिं मूंखे न्यूज़ पेपर 2 दफ़ा फ्री में ॾिनी अॼु आउं बिल गेट्स आहियां अॼु तूं जेको मूंखां घुरंदे आउं तोखे ॾींदसि त न्यूज़ पेपर वारो ॾाढो खिली ॾाढो सुठो जवाबु ॾींदो आहे त मूं तोखे तॾहिं ॾिनो हो जॾहिं मूं वटि कुझु बि न हो हींअर तूं मूंखे तॾहिं ॾियणु आयो आहीं जॾहिं तो वटि सभु कुझु आहे त कुर्बानी तॾहिं ॾियो जॾहिं तव्हां वटि कुझु बि न आहे कुर्बानी तॾहिं त हुई बि थी वेंदी आहे जॾहिं असां वटि सभु कुझु हूंदो आहे जॾहिं सभु कुझु हूंदो आहे त असां सोचंदा आहियूं ठीकु आहे हीअ शइ असां वटि एक्स्ट्रा आहे असां ॾेई था छॾियूं पर कुर्बानी जो जज़्बो तॾहिं रखो जॾहिं तव्हां वटि कुझु बि न आहे तॾहिं बि तव्हां कुर्बान करण लाइ हमेशह तयारु रहो पोइ उहा कुर्बानी कंहिं बि शइ जी हुजे तव्हांजी प्यारी शइ जी हुजे तव्हांजी अना जी हुजे तव्हांजी कावड़ जी हुजे पर सभ खां वधीक सुठी कुर्बानी उहा आहे जेका तव्हां अना जी कुर्बानी ॾियो पाण खे झुकाए छॾियो छो जेको झुकियल वणु हूंदो आहे न उहो ई हमेशह फल ॾींदो आहे जेको सिधो बीठल हूंदो आहे उहो कॾहिं बि फल नाहे ॾींदो सही 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 मेवेदार फल जेको आहे सो तव्हां उन खां ई वठी सघो था जेको झुकियल वणु हूंदो आहे सो तोहफ़नि जी ॻाल्हि निकिती कान का शइ ॾिजे मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे पेन आहे तव्हां वठी छॾियो तव्हां लिखण जी कमु ईंदी महिमान जॾहिं ईंदा त नालो हुननि जो लिखिजो जीजल अख़बार छा थी चए जी जी जीजल अख़बार ते हलूं था पर तोहफ़ो वरी पंहिंजो वरितल ॾिजे तोहफ़ो थींदो आहे भली केतिरे जो हुजे न पंहिंजो वरितल चवां थी मां पंहिंजो ई वरितो हुयो जी अख़बार छा थी चए तारीख़ ॿुधायो जी जी बिल्कुलु पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदी हलां जेकॾहिं अव्हांजे हथ में डेली जीजल अख़बार मौजूदु न आहे त तव्हां वेबसाइट ते वञी पढ़ी सघो था जंहिंजी वेबसाइट आहे www.dailygijal.com ऐं जेकॾहिं तव्हांखे तारीख़ ॿुधाईंदी हलां त ॼाङारे जो ॾींहुं आहे ऐं 5 जुलाई आहे 2022 ऐं 5 ज़ुल्हज आहे सेम तारीख़ हले पई जेको तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो हो ऐं पंजाब हुकूमत पारां 100 यूनिट इस्तेमालु कंदड़ घरेलू वापादारनि खे बिजली मुफ़्त ॾियण जो ऐलान इहो सुठी ॻाल्हि आहे पर पंजाब हुकूमत पारां इहा शइ वज़ीर आज़म वाज़े कयो आहे त बिजली 3 कलाकनि खां वधीक बंदि न थियणु घुरिजे लोड शेडिंग हलंदड़ हफ़्ते जी आख़िर ताईं घटिजी वेंदी वफ़ाक़ी हुकूमत जो चवणु आहे अलाह करे इहा शइ थी वञे जेका लोड शेडिंग थिए पई उहा ख़तमु थी वञे बिल्कुलु सभु शइ ख़तमु थी वञे इन जे तरह इमरान अमेरिका खां माफ़ियूं पियो घुरे पंजाब जी तरक़ी जो दुश्मन इमरान ख़ान आहे मरियम नवाज़ जो चवणु आहे इहो तहरीक इंसाफ़ पारां बुशरा बीबी जी फ़ोन टैप
टैपिंग जी जांच ऐं सुप्रीम कोर्ट खां परॾाई नोटिस जो मुतालबो कयो वियो आहे। बुशरा बीबी खे भाउ ख़िलाफ़ घेरो तंग एंटी करप्शन पारां तलब करे वरितो आहे। सही सही ऐं उनखां अलावा बरसाति जी बि हिकु आहे न्यूज़ आहे त सिंध में बरसाति जो पहिरियों वसकारो गर्मी जो ज़ोर टुटी वियो। इहो बिल्कुलु बि सही न आहे, गर्मी अञा बि आहे, गर्मी जो ज़ोर न आहे टुटो जी। ऐं वापडा वारनि खे बहानो मिली वियो, बिजली बंदि करे छॾी उन्हनि। सही 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 ॾाढियूं सुठियूं ख़बरूं तव्हां ॿुधायूं। हाणे अख़बार जो जेको एडिटोरियल आहे अॼु उन में लिखियलु आहे त कोरोना जी वापसी ऐं एहतियाती उपाउ। कोरोना जी वापसी थी वई आहे, एहतियाती उपाउ तव्हां असां सभिनी खे वठणु घुरिजनि। सो इन खां सवाइ ऐं शोबिज़ जे पेज ते निगाह विझां, पर इन खां अॻु में रमीज़ राजा साहिब जो हिकिड़ो बयानु आहे क्रिकेट जी ख़बरुनि ते निगाह विझां थो। चवे थो त मुंहिंजी हयाती खे ख़तरो आहे, महिरबानी करे मूंखे बुलेट प्रूफ गाॾी ॾिनी वञे। रमीज़ राजा इहो चवे थो, चए थो हयाती ख़तरो आहे, ऐं आम गाॾी में नथो घुमी सघां हाणे। इन खां सवाइ दीपिका पडुकोन सां तक़रीब में मदाहन प्यार जो इज़हार करे छॾियो ऐं कैलिफोर्निया में दीपिका आई त मदाहन सीटियूं वॼाए हुनजो इस्तक़बाल कयो ऐं मदाहन जी सीट तां हिकिड़े नौजवान उथी खेसि आई लव यू चई छॾियो। ऐं उनखां पोइ आई लव यू चवण खां पोइ दीपिका हुनखे इहो चयो त मां हाणे शादीशुदा औरत आहियां ऐं मुंहिंजो मुड़ुसु बि हिते ई वेठो आहे पुट। उनखां पोइ चवनि था त रणवीर जा भाती सभु मुर्की पिया हिन जवाब ते। इन खां सवाइ भारतीय ॻाइणी ऐं कांग्रेस अॻुवान सिद्धू मूसावाला जो क़ातिल गिरफ़्तार थी वियो आहे। सो जेकी सिद्धू मूसावाला खे ॿुधंदा हुआ चाहींदड़ जेके आहिनि पाकिस्तान में बि आहिनि, भारत में हुनजो तमामु घणो रेशो आहे। सो उन्हनि जे लाइ इहा सुठी ख़बर आहे त उनजो जेको क़ातिल आहे उहो गिरफ़्तार थी वियो आहे। इन खां सवाइ भारतीय वुमेन्स श्रीलंका खे 10 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी ऐं लोड शेडिंग खे हमेशह लाइ ख़तमु कजे। फैसल कुरैशीअ नुस्ख़ो ॿुधाए छॾियो, चए थो हर घर में किस्तुनि में 5 खां 10 किलोवाट जो सोलर सिस्टम लॻायो वञे। फैसल कुरैशी इहो चवणु आहे। ऐं मुल्क में इनखां अलावा इहो डॉन न्यूज़ में एडिटोरियल आयो त सोलर सिस्टम जो तव्हां यूज़ करियो। ईअं न, मां चवां लोड शेडिंग ख़तमु थी वेंदी, बिजली ख़तमु करे छॾनि। सही था चओ, बिजली हां ख़तम करे छॾियो, पोइ ख़बर पवंदी उन्हनि खे। सो हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, ॿियूं ख़बरूं बि आहिनि खोड़ सारियूं। उनजे लाइ तव्हांखे रोज़ानी जीजल अख़बार पढ़णी पवंदी ऐं रोज़ानी जीजल अख़बार वेझे आकर खां वठी छॾियो या वेझे स्टॉल तां तव्हांखे अख़बारी स्टॉल तां रोज़ानी जीजल मिली सघे थी। हिन अख़बार जो चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपत साहिबु आहे। हक़ सच जी अख़बार आहे, सुठियूं ख़बरूं रिपोर्ट थियल हूंदियूं आहिनि तव्हांजे इलाइक़े में, तव्हांजे तर में ऐं तव्हांजे आसपास छा थो थिए, इन हवाले सां बि खोड़ सारियूं ख़बरूं हिन अख़बार जी ज़ीनत आहिनि। हिते वठूं था ब्रेक, मोटी अचूं था, महिमाननि सां तव्हांखे मिलायूं था, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध। वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। मोटी आयासीं तव्हांजी ख़िदमत में। तव्हां पंहिंजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो ऐं रोज़ जो प्रोग्राम हूंदो आहे सलाम सिंध। रोज़ असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी वेंदा आहियूं। अॼु बि तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियूं त यकीनन सुठो ई प्रोग्राम हूंदो, यकीनन का कम जी ॻाल्हि खणी आया हूंदासीं ऐं यकीनन अॼोको प्रोग्राम ॾिसी करे तव्हांजो मन मोहे पियो। ॾाढा सुठा कलाम ॿुधंदासीं, ॾाढी सुठी कचहरी बि कंदासीं। असांजी बि अॼु कचहरी घणी हूंदी तव्हां सां। सो तव्हां असां सां गॾु ई रहिजो। इन खां अॻु में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त असां वटि अॼु महिमान केरु आहिनि। जी प्रिया जी बिल्कुलु मां सही चयो, छो जो अॼु असां महिमान बि असां वटि हिकिड़ा ई आहिनि, हिकिड़े ई आया आहिनि। त असांजी कोशिशि इहा ई हूंदी त असां घणे खां घणो पाण ॻाल्हाईंदासीं। तव्हां खां बि पुछंदासीं, तव्हां बि कॉल्स असांखे करे सघो था ऐं असांखां पुछी सघो था। असां तव्हां खां पुछंदासीं त तव्हांजो ईद ते छा प्लैनिंग्स आहिनि। छो ईद असांजी लिए वेझो अचण वारी आहे, त उनजे बारे में प्लैनिंग्स असां हिक ॿिए सां शेयर करे सघूं त सभिनी जूं प्लैनिंग्स छा आहिनि। उनखां पहिरियां महिमान जो तारुफ़ अवां सां कराईंदी हलां। असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि सैयद ज़िशान हाशमी साहब, जेके IT एक्सपर्ट आहिनि ऐं उनखां अलावा जनरल मैनेजर आहिनि। असां कहिड़ी कंपनी तव्हां ॿुधाई हुई? शेर अफ़ज़ल वेलफेयर फाउंडेशन। शेर अफ़ज़ल वेलफेयर फाउंडेशन आहे, उनजा बि जेके आहिनि जनरल मैनेजर आहिनि। इन खां अलावा सोशल वर्कर आहिनि। असां हिननि सां घणो कोशिशि कंदासीं, असांजी पूरी कोशिशि हूंदी त उन्हनि सां असां हिकिड़ो सोशल वर्किंग ते कचहरी कयूं ऐं उन खां अलावा IT ते कचहरी कयूं। छो जो IT जेका आहिनि उहा हिकिड़ी इमर्जिंग फील्ड आहे। IT में अॼुकल्ह जेकॾहिं ॻाल्हि करियां तक़रीबन पैसो IT में ई आहे। जेकॾहिं असांखे कमाइणो आहे, पैसो कमाइणो आहे स्पेशली, त असांखे IT जी तरफ़ वञिणो आहे। IT सिर्फ़ु इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, उनमें सिर्फ़ु प्रोग्रामिंग न आहे, उनमें ॿियूं बि काफ़ी शयूं आहिनि। फ्रीलांसिंग आहे, ग्राफिक डिज़ाइनिंग आहे, ऑल ओवर काफ़ी फील्ड्स आहिनि, उनमें वास्ट फील्ड आहे। त उनजे बारे में बि असां नॉलेज वठंदासीं। पर बदकिस्मती असां वटि इहा आहे त पाकिस्तान में हिन पंहिंजे शोबे IT खे घणो संजीदा न वरितो वियो आहे। IT जो मिनिस्टर हुनखे त ख़बर ई न हुई त IT छा आहे। माण्हू सलाहूं कंदा, चवंदा हुआ ख़बर ई न आहे त करिणो छा आहे।
जी असां वटि इन फील्ड ते अञा वधीक कमु करण जी ज़रूरत आहे, ॿियनि मुल्कनि में इन बाक़ाइदा हवाले कमु सां करण तमामु घणी जी महारत ज़रूरत हासिल आहे। थी वई आहे, पर असां वटि अञा ख़ाल आहे, सो इन ख़ाल खे कीअं भरिजे इन हवाले सां कचहरी कंदासीं। जी बिल्कुलु, इहा सही चयो, इहा ई ॻाल्हि करण वारी माज़रत सां असांजी गवर्नमेंट जा जेके मिनिस्टर आहे उन्हनि खे ख़बर ई न हुई, ऐं हाणे बि जेके अचनि पिया त उन्हनि खे बि IT जी फील्ड जी ख़बर ई न आहे। तव्हां जेकॾहिं मिनिस्ट्री में आणणो ई आहे त IT प्रोफेशनल्स खे आणो, जेके प्रोफेशनल हुजनि उन्हनि में, माना एक्सपर्ट हुजनि या त IT में, त उहे सही तरीक़े सां ॿुधाए सघंदा त IT में कहिड़ियूं इनोवेशन्स अचनि पियूं, IT में अॻियां कमु कीअं थी सघे थो, ॿाहिरि मुल्कनि जेके आहिनि उन्हनि सां असां ट्रेड कीअं करे सघूं था, असां अञा हिन में आहियूं त असां पंहिंजी इकोनॉमी खे कीअं वधायूं, असां पंहिंजी इकोनॉमी खे इंक्रीज़ कीअं करियूं, असां अञा ताईं इन्हनि सोचुनि में आहियूं। पर यकीन कयो जेकॾहिं असां IT खे हिकिड़ो बेस बनायो, असां हिक ॿिए सां ट्रेड कयो थ्रू IT या सोशल मीडिया, सोशल मार्केटिंग कई, त तव्हांजी इहा सोच हूंदी त असां केतिरो कमाए सघूं था, असांजो मुल्क केतिरो कमाए सघे थो। सॼी दुनिया IT जी कढ आहे, पर पाण अञा ख़बर ई न आहे पाण खे त मुल्क काॾे पियो वञे पंहिंजो। जेकॾहिं असां अव्हां जे आॾो आहियूं, तव्हां कॾहिं सोचियो आहे कीअं आॾो आहियूं, असां अव्हां जे माना टीवियुनि ते नज़र कीअं पिया अचूं, IT जे पुठियां जेको बि कुझु थिए पियो, एडिटिंग इज़ IT, पुठियां जेका ग्राफिक्स हले पई उहा IT आहे, सभु शइ जेका आहिनि टेक्नोलॉजी उहा सॼी IT आहे, जेकॾहिं कैमरा बि जेकॾहिं हलनि पियूं, इहे सभु शयूं, इहे सभु IT में ई अचनि थियूं। त IT जेको आहे जो वॾो किरदारु आहे, पर इहा अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त पाकिस्तान में इलाही पुठियां आहे, ऐं जेकॾहिं स्पेशली सिंध जी ॻाल्हि कयां त सिंध इलाही पुठियां आहे, ऐं बाक़ी फ्रीलांसिंग जेका आहे उहा फ्रीलांसिंग में पाकिस्तान जेको आहे न 3rd नंबर ते आहे। इहा असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त फ्रीलांसिंग में जेको आहे उहो पाकिस्तान अॻियां वधे पियो, ऐं फ्रीलांसिंग जा काफ़ी कोर्स बि आहिनि, ऐं फ्रीलांसिंग जेका आहे उहा ऑनलाइन बि काफ़ी सेखारी वञे थी, त असांजा जेके नौजवान आहिनि उहो बि फ्रीलांसिंग जी तरफ़ अचनि त ॾाढो बहितरीनु घर वेठे कमाए सघनि था, घर वेठे पंहिंजो अकुलु इस्तेमालु कनि, ऐं उनखां पोइ पाण इलाही माण्हू अहिड़ा ॾिठा आहिनि जेकी घर वेठे ई तमामु घणो सुठो बिज़नेस कनि पिया, सो उन्हनि मंझि तव्हां बि शामिलु थी सघो था। थोरो ज़हन खे हलाइणो आहे, ऐं पोइ वरी IT जो कमु करिणो आहे, कंप्यूटर में थोरो माना ईअं पंहिंजो पाण खे महारत ॾेखारणी आहे, सो उनखां पोइ तव्हां पाण ई घर वेठे वेठा हूंदो, माण्हू तव्हां खां पुछा कंदा भाउ ऑफिस वेंदो त न आहे, कम ते वेंदो त न आहे, कमु कीअं थो थिए तुंहिंजो, हशाश बशाश ठीकु ठाक लॻो पियो, चकर छा आहे। सो हाणे उहो दौर हलियो वियो आहे जो माण्हू वञी करे सिर तगारियूं खणे, माण्हू वञी मज़दूरियूं करे, जेकॾहिं तव्हांखे थोरो अकुलु आहे त तव्हां घर वेठे ऐं घर वेठे ई माना सुते ई घुमंदे फिरंदे ई तव्हां घणो कमु करे सघो था। एक्ज़ैक्टली, असांजूं ख़ासि करे जेके अदड़ियूं आहिनि घर में वेठियूं आहिनि, जंहिंखे अलाउ न आहे, उहे परमिशन न आहे, उहे ॿाहिरि नथियूं वञी सघनि, त उन्हनि लाइ फ्रीलांसिंग चवां थी हिकिड़ी नेमत आहे। उहो जेकॾहिं फ्रीलांसिंग कंदियूं त उहे घर वेठे काफ़ी कमाए सघनि थियूं, पंहिंजे ॿारनि खे ॾिसी सघनि थियूं, उहे पंहिंजी मर्ज़ी सां को बि टाइम सिलेक्ट करे ऑनलाइन वञी करे फ्रीलांसिंग करे सघनि थियूं, पोइ पंहिंजे घर खे बि संभाले सघनि थियूं, ऐं जेके मैरिड आहिनि त उहे पंहिंजे बचनि खे बि संभाले सघनि थियूं उन टाइम ते। त इन फील्ड जी तरफ़ घणे खां घणो वञण जी कोशिशि करियो। असां पंहिंजे प्रोग्राम खे अॻियां वधायूं था, असांजे प्रोग्राम में ॾाढा सुठा सिंगर बि मौजूदु आहिनि, हुननि जो तारीफ़ असां कराईंदी हला। मास्टर अब्दुल जब्बार बुरड़ो साहब अव्हां खे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था, ऐं उन्हनि जा जेके आहिनि उहे 2 फर्ज़ंद बि प्रोग्राम में आयल आहिनि, मुदस्सिर अली अव्हां खे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था, ऐं तनवीर अली ऐं मुदस्सिर ॾाढो सुठो ॻाइनि था, उनखां बि असां ॿुधंदासीं। ऐं तनवीर अली खे जेको आहे उहो शौक़ु आहे मीडिया में अचण जो, एक्टिंग करण जो ऐं सॉन्ग्स करण जो, उन्हनि खां बि पुछूं था इहो शौक़ु किथां आयो, कीअं आयो, छो आयो, ऐं उनखां अलावा जेके असांजा सत्स जा साथी आहिनि, हिन में टीम मेंबर आहिनि, असां सां गॾु रोज़ अव्हां जे आॾो मौजूदु थींदा आहिनि, असांजा ॾाढा सुठा म्यूज़िशियन आहिनि, ॾाढा सुठा सिंगर आहिनि, उस्ताद बादल अली साहब अव्हां खे प्रोग्राम में भलीकार चऊं था, ऐं ढोलक वॼाईंदा मोहम्मद अली साहब अव्हां खे बि प्रोग्राम में भलीकार चऊं। वाह वाह वाह। इन खां पहिरियां जो पाण IT ते अचूं, मौज़ूद महिमान खां इहो था पुछा कयूं पहिरियां त कुर्बानीअ जो छा उन्हनि सोचियो आहे? हाँ एग्जैक्टली, पहिरीं उन ते ही अचूं था असां। जी सर, क्या पोजीशन है कुर्बानी की इस मरतबा, क्योंकि महंगाई भी ज़्यादा है? कुर्बानी के हवाले से अगर बात की जाए तो अगर पिछले साल से कंपैरिजन किया जाए, हाँ, IT के हिसाब से ही, हाँ IT के हिसाब से तो मेरे ख्याल में जो जानवर जैसे कि गाय या बकरा अगर हम लेने जा रहे थे तो उससे 3 गुना जो है महंगा हो गया है, और एक आम बंदे की रेंज से बाहर हो गया है। सही सही सही। अभी भी आप देख लें कि लास्ट ईयर मैंने जो कुर्बानी की थी तो उस वक्त जो कॉस्ट थी वो 1 लाख की थी, और वही गाय अभी इस वक्त जो है वो पौने 2 लाख रुपए तक की आ रही है। तो यानी कि बहुत ज़्यादा एक आम बंदे की रेंज से बाहर चली गई है कुर्बानी। और इसकी एक वजह है कि यहाँ पर मनमाने रेट जो है हम लोगों ने लगाए हुए हैं, कोई प्राइस कंट्रोल अपनी मर्जी से जो है वो किया हुआ है। ये सिर्फ इस कुर्बानी पे ही नहीं है बल्कि हर चीज़ पे पाकिस्तान के ऊपर कि थोड़ा सा ठेले वाला खड़ा है तो जी एक ठेले वाला अपनी मर्जी का रेट बता रहा है,
करी भी दूसरा ठेले वाला, वही सब्जी वही चीज जो है वो दूसरे रेट चेक एंड बैलेंस नहीं है ना हमारे यहाँ। प्राइस कंट्रोल जो है वो किसी जगह पर भी नहीं है। फिर दूसरा जो है भत्तागिरी, जो आपको पता है कि अगर वो उनका रोना भी सुनेंगे तो जब आप जो व्यापारी आए हुए हैं तो वो बोलते हैं कि जनाब यहाँ पे अगर मंडी लगाई हुई है तो वो भत्ता लेने के लिए आ रहे हैं। फिर एक भत्ता स्पेशल है, फिर एक दूसरा जो है वो पुलिस की तरफ से, फिर तीसरा जो है वो अलग अलग माफिया जो है वो उनको काम कर रहे हैं एरिया के, तो वो फिर वो सारा का सारा जो होता है वो कस्टमर पे चला जाता है वो सारा का सारा जितना भी, क्योंकि वो व्यापारी बेचने आया, उसने जो पैसे उससे लिए जाएंगे तो वो ऐड कर देगा उसके ऊपर, और वो जब हम परचेस करने जाएंगे तो वहाँ पे चला जाएगा। सही। तो ये सारा सिलसिला है, तभी थोड़ी मेरे ख्याल में सैलरी इंक्रीज हुई है अगर इतनी मतलब महंगाई हो गई है। अगर आप सैलरी इंक्रीज की बात करते हैं तो 10% अगर सैलरी इंक्रीज कर देते हैं और उसके बाद जो है आप इन्फ्लेशन जो रेट है वो चला जाए 40-50 पे, तो उस 10% का फायदा क्या है? मतलब महंगाई 100%। अच्छा, दूसरी बात ये कि इस महंगाई के अंदर सबसे बड़ा जो अंसर है वो हम खुद भी हैं। अच्छा, उसकी रीजंस क्या है कि एक बंदा जो है वो जब वो रेट बढ़ाता है, ठेले की बात करता है कि आम बढ़ा रहा है, अगर उसकी एक शॉप है तो उसने भी अपनी दुकान पे मनमाने रेट किए हुए हैं। अगर उसी से दूसरी साइड पे चले जाए, अगर एक कंपनी अगर वो काम कर रही है तो आपने देखा होगा अभी आईटी की बात हो रही है ऑनलाइन, तो वो जो है यहीं से मार्केट से परचेज करेगा और उसके बाद उसको खूबसूरत करेगा और करने के बाद उसको फैसिनेट करके पेश करेगा और उसके बाद वो अपने मनमाने रेट के ऊपर उसको सेल कर देगा। अगर वो चीज़ 10 रुपए की थी तो उसने उसको ब्यूटीफाई करके उसको खूबसूरत बना के उसकी पैकिंग खूबसूरत करके 20 रुपए और लगाया, 30 रुपए, वो चीज़ 100 रुपए पे चली गई। एरिया के साथ भी वेरी ठीक है जी हाँ बिल्कुल। दूसरी बात ये है कि जैसे आपने देखा होगा कि जिस हिसाब से उस चीज़ की मार्केटिंग की जा रही है, अब एक कॉन्सेप्ट आ गया है कि जनाब कोई भी चीज़ लॉन्च की जाए, कोई भी चीज़ की जाए तो उस पर बजटिंग जो होती है वो 90% होती है और प्रोडक्ट के ऊपर वो 10% शो कर रहे होते हैं। अच्छा, अब मार्केटिंग जी हाँ कॉन्सेप्ट दे दिया गया पाकिस्तान में कि जो दिखेगा वही बिकेगा। मार्केटिंग में बहुत तो अभी आप अगर देखें तो यहाँ पे जितने ब्रांड्स खुलते जा रहे हैं, तो जो ब्रांड्स 10-10, 15-15 तरीके से खुल रहे हैं, उस जगह पे जाएं तो अगर आप एक नॉर्मली चिकन कढ़ाई एक ढाबे पे बैठ के खाते हैं तो वो 700 से 800 रुपए केजी होती है ना, और वही जो है अब आप किसी ब्रांड वाली जगह पे चले जाए तो वो 2500-3000 रुपए केजी होगी। नॉर्मल ठेले पे जो मतलब जो ढाबे पे जो सलाद मिलेगा, जी सैलेड मिलेगा, तो वो अलग से मतलब वो फ्री में मिल जाएगा और उस पे जाएंगे तो हम वहाँ पे जाएंगे, शॉप पर चली होगी, पैकिंग में होगा तो बड़ा रेट हाई होगा। तो ये सारी चीज़ें जो है हमारे माशरे में खुद क्रिएट की हैं। अगर आप इसको कंपेयर करते हैं मॉडर्न वेस्टर्न से, तो वेस्टर्न साइड के ऊपर आई विजिटेड अ लॉट ऑफ कंट्रीज, तो वहाँ पर जो है एक प्राइस कंट्रोल है। अगर एक चीज़ जो है वो मार्केट में निकली है तो वो तमाम शॉप्स के ऊपर सेम रेट्स पे अवेलेबल होगी। फिर उसके बाद उनकी जो परफॉर्मेंसेज होती हैं वो ये होता है कि जैसे कोई त्यौहार आता है, जैसे उनका ईस्टर आ रहा है या जैसे क्रिसमस आ रहा है, जैसे रमज़ान आ रहा है, जैसे होली आ रही है, तो उसके ऊपर वो क्या करेंगे कि वो प्राइजेस को गिरा देते हैं। हमारे यहाँ उसको क्या होता है, उसको अप कर देते हैं, यार ये तो कमाई का 1 महीना 2 महीने है तो इसके अंदर हम उसको कमा लेते हैं। तो रीजंस क्या है कि बेसिकली हम खुद जो है वो बेईमान है। अच्छा, कोई शक सीधी सी बात है। अच्छा, वहाँ पर दूसरे ममालिक की बात हुई, वहाँ पर अगर किसी चीज पे खालिस लिखा होगा तो वो खालिस ही होगा। मैं हमारे यहाँ खालिस लिखा होगा फिर भी खालिस नहीं। देखिए अभी आप दूध की बात कर लें, मैं जिस एरिया में हूँ तो उस एरिया में कोई 7-8 दुकानें, तो किसी पे जो है 1 लीटर मिल्क जो है 170 रुपए, एक ने लिख के लगाया हुआ है 210 रुपए किलो। अच्छा, आम बंदे को लीटर का और केजी का पता नहीं है। सही। वो बोला लीटर है तो किलो ही होगा। सही। ठीक है जी। अच्छा, किसी दुकान पे जा रहे हैं तो 190 रुपए किलो मिल रहा है। तो अब ये प्राइस कंट्रोल वालों का फर्ज बनता है कि वो आया मार्केट में चेक एंड बैलेंस करें कि भाई ये क्या चक्कर है। एक दुकान पे जब आपने डीसी ने रेट निकाला है तो वो सेम रेट होना चाहिए ना। उस रेट के ऊपर आजकल पहले लगा होता था, नहीं वो लगा के उन्होंने उसके भी हल निकाल लिया ना। अब वो रेट लिस्ट पे आप जाए तो उसके अंदर जो है वो उन्होंने स्पेशल, आला, फिर उसके बाद नॉर्मल, फिर उसके बाद ये करके उन्होंने उसकी सब एक जैसे ही होते हैं अगर यूज की जाए तो उनको। तो ये सारी चीजें माशरे में जो फैली हैं, तो इसका हर जगह पे हम आपस में ये सोच रहे हैं ना कि अगर हम किसी को चीट कर रहे हैं तो कहीं ना कहीं हम भी तो चीट हो रहे हैं ना। भाई बेईमानी मैं कर रहा हूँ तो सामने वाला भी तो बेईमानी कर रहा है ना, उसके बाद दूसरा भी तो बेईमानी कर रहा है ना। हर जगह ये है कि भाई हर कोई बेईमानी कर रहा है तो मैं अगर बेईमानी नहीं करूंगा तो सर्वाइव नहीं होगा। तो मसला ये है, अगर हर कोई लगा पड़ा है। और अगर पॉजिटिव वे में चलें तो ये मैं समझता हूँ कि अब देखें पेट्रोल बढ़ता है, पेट्रोल बढ़ते के साथ ही जो है हर चीज़ सारी खुर्दनोश की अशिया एकदम बढ़ जाती है। ठीक है, लेकिन अगर पेट्रोल का रेशो लगाया जाए तो उसके हिसाब से अगर वो खुद उसका एक लेवल हो, चेक करें यार इतना
किया है तो इसके हिसाब से इतनी चीज बढ़े नहीं, उसी दिन से चीजें जो है रेट में चढ़ जाती हैं, इवन कि उनके गोदामों में वो चीजें भरी बड़ी होती हैं। सही बात है। और भाई गोदामों में चीजें तो सही, लेकिन पेट्रोल पंप वालों के पास पेट्रोल ही भरा पड़ा होता है, वो भी फिर बंद कर देते हैं। हाँ, मैं वही कह रहा हूँ ना कि वो कमा रहे हैं ना सारे। कहते हैं कि भाई 12 बजे के बाद अभी अब एक खुलेगा। और चीज ये है कि पेट्रोल पंप पे आप अगर जाएं तो बोतल के अंदर आप 1.5 लीटर की बोतल के अंदर उसको बोले जरा 1.5 लीटर भर दे, जब वो भरेगा तो चेक करें तो वो पूरा नहीं होता, वो पैमाना ठीक नहीं होगा, उनका पैमाना। तो मतलब आप किस जगह पे किससे बात करेंगे? पाकिस्तान में हर कोने पे जहाँ पे आप जा रहे हैं तो वहाँ पे बेईमानी बात करने के लिए कोई है भी नहीं ना, अपनी कंप्लेंट्स किसको बताई जाए। और आप सही बोल रहे हैं, पेट्रोल अगर कम भी हो जाता है ना तो अशिया जो बढ़ गई थी वो वही होती है, वो बढ़ गई, वो उससे ज्यादा बढ़ेंगी, कम नहीं होंगी। देखें अभी आप बात कर रहे थे जैसे कि आईटी के हवाले से आपकी बात हो रही थी। बेसिकली आई डिड मास्टर्स इन कंप्यूटर साइंसेज, आफ्टर दैट आई डिड एमफिल, एट दैट टाइम आई एम डूइंग पीएचडी इन कंप्यूटर साइंसेज। सो मैं आपको बताऊं कि आईटी को जिस तरह से लिया जाता है पाकिस्तान के अंदर, तो समझे आईटी के साथ ज्यादती हो रही है। एग्जैक्टली उसकी वजह ये है कि पाकिस्तान की जो क्रीम होती है ना, जब वो पास आउट करके आती है, निकलती है, जिसको मुल्क का सरमाया बनना है या मुल्क के लिए कुछ करना है, तो वो सारी की सारी जो है वो बाहर चली जाती है। सही बात है, सही बात है। ठीक है, उसके बाद हमारे पास बचता क्या है? जो लो क्लास और मिडिल क्लास। मिडिल क्लास वाले क्या करते हैं कि वो लो क्लास और आवाम के साथ खेलते हैं। अब जैसे आपकी मिसाल मैं आपको दे दूं, आपने कहा कि ऑनलाइन अर्निंग हो रही है, भाई ठीक है, ऑनलाइन अर्निंग कैसे कैसे करेगा ऑनलाइन अर्निंग? आम अगर मार्केट में आप घूमे तो किसी को यही नहीं पता कि ऑनलाइन अर्निंग होगी कैसे। भाई ऑनलाइन अर्निंग हो रही है तो वहाँ पे आप देखें आपको कई डाउट मिलेंगे, वो बोलेंगे जनाब आप 10,000 रुपये इन्वेस्ट करें, आपको 15,000 मिलेगा, 20,000 मिलेगा। वो आपसे पैसे लगा के वो आपके पैसे ऑनलाइन ही खा गए। अच्छा, स्कैम है ये भी एक बहुत बड़ा। सही, हाँ, स्कैमिंग अच्छा होती है। अब सबसे पहले क्या करना है कि आईटी के जो एक्सपर्ट्स हैं, ये जो हमारी गवर्नमेंट है, जैसे अभी आपने कह दिया कि मिनिस्टर को ही नहीं पता आईटी का, तो वो क्या करेगा? सही बात है। जब उन्होंने इसके लिए कुछ काम ही नहीं किया तो लाजिमी बात है कि प्राइवेट सेक्टर होल्ड करेगा और वो क्या करेगा कि वो अर्न करेगा, क्योंकि ऑनेस्ट तो है नहीं, मुहिब वतन भी नहीं है कि मुल्क के लिए कुछ काम करें। ठीक है, काम गवर्नमेंट का है ना, वैसे भी अगर देखा जाए। अच्छा अब उसमें क्या है, अब उसमें क्या है कि उन्होंने क्या किया कि जनाब कोर्सेज निकाले, जैसे नेफ्टेक का कोर्स निकाला, उसकी स्टाइपेंड रखी और बच्चे को जो है वो 6 महीने का और साल का कोर्स करने के लिए तैयार किया। इसी तरह BBS YDP निकला, इस तरह स्टेफ्टा टेफ्टा के कोर्सेज निकले। अब उनको स्टूडेंट्स ने किस तरह लिया? उनको स्टूडेंट ने क्या किया कि जनाब इंस्टीट्यूट के अंदर से आप ऑनर हैं तो आपको मिला जनाब कि आपने ये 100 बच्चे पढ़ाने, तो आपने क्या किया जनाब, जितने 100 बच्चे थे उनको कहा जनाब आप आने की ज़रूरत नहीं है, आप ऐसा करो यार 5,000 स्टाइपेंड आ रही है ना, 2,000 ले लेना हमसे, 3,000 हमारे पास आ जाएंगे, कहानी खत्म। अब कोर्स एक्चुअली स्टाइपेंड नहीं था, उस कोर्स के ऊपर जो पैसे लगे थे जिसके अंदर उसको ट्रेंड होना था, वो कम से कम लाख सवा लाख रुपए का एक पूरा प्रोसेस था। अच्छा। जो कि उस बच्चे ने ज़ाया कर दिया। अच्छा। अब वो सिर्फ 100 स्टूडेंट नहीं है, अगर एक सिटी है छोटा सा तो उसके अंदर 4 इंस्टीट्यूट काम कर रहे हैं तो 400 स्टूडेंट हो गए, अगर डिस्ट्रिक्ट पे काम कर रहे हैं तो 4,000 हो गए, अगर पूरे पाकिस्तान में काम कर रहे हैं तो समझे कितने स्टूडेंट ट्रेंड होने थे। सर इसी से हम शुरू करते हैं, सॉन्ग की तरफ चलते हैं। बिल्कुल बिल्कुल। सो अब्दुल जब्बार बुढ़ो साहब, मास्टर अब्दुल जब्बार बुढ़ो साहब असां गॾु आहे। सो बाक़ाइदा पंहिंजे सम्झो त ईअं बचड़नि सां गॾु आहे, दोर तमामनि सां पहुतो आहे। सो उहे ॿुधनि था, उहे बि चाहिनि था। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त वालिद हूअं ई आइडियल हूंदो आहे, पर पुटनि जो आइडियल आहे राग में बि, त वरी अदाकारी में शोबिज़ साॻी, माना ॻाल्हि साॻी थी वई आहे। सो वाह वाह कयो साईं। ए अल्लाह साईं का सणाई कर अथई गरीब वैल में, ए अल्लाह साईं का सणाई कर अथई गरीब वैल में, महांगाई ॾिसी जड़ो आहिनि दुनिया जे जेल में। गरीबन जो कोई रहो यार नाहे, रुगो हितड़े हर को सुरन में गुजारे। गरीबन जो कोई रहो यार नाहे, रुगो हितड़े हर को सुरन में गुजारे, रुगो हितड़े हर को सुरन में गुजारे।
ॾाढो सुहिणो वक़्तु आहे तो ख़्यालु ग़रीबनि जो वाक़ई सिर्फ़ु सही अलाह ॻाल्हि आहे, हा सो कंहिंखे कंहिंजो क्यास सुनाए कंहिंखे कंहिंजो अहसासु सुनाए बसि पिया त जीऊं अलाह सुणाई कंदो छा थो करे सघे भला असल में क्यास तॾहिं करियूं जॾहिं को स्टेबल हुजे हींअर त सभु जा सभु हर को ग़रीब आहे हर को जेको अमीर बि आहे न उन ते एतिरा टैक्सिस आहिनि एतिरियूं शयूं आहिनि जेको माण्हू अफोर्ड न पियो करे सघे केर बि कंहिं शइ ते सो हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मोटी अचूं था असां खां पुछंदव त असांजे दर्द जा दास्तान वरी ड्रिगा थी वेंदा ब्रेक बि न वठंदा शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मोटी अचूं था ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था महांगाई गुरबत बुख बदहाली बेरोज़गारी इन सभिनी शयुनि जो अक्सु चिटियल हो शाइरीअ में जेको मास्टर अब्दुल जब्बार बुढ़े साहिब असांखे कलाम ॿुधायो सो असां मोटी आयासीं ऐं वरी असां थोरो नॉर्मली पंहिंजे दिलि खे ॿिए खाने में वठी वञूं छो त इहे परेशानियूं जेकॾहिं पाण अञा वधीक पाण ते हावी कंदासीं त पोइ कुझु बि न करे सघंदासीं न ई प्रोग्राम करे सघंदासीं न को कमु करे सघंदासीं टेंशन मसइले जो हल न आहे वरी बि हथु पेर हणी करे माण्हू पंहिंजा मसइला सिधा करे वञे थो अलाह कंहिंखे छॾे नथो रोज़ी सभिनी खे मिले थी रिज़्क़ सभिनी खे मिले थो भले केतिरी महांगाई हुजे कंहिं न कंहिं तरीक़े सां ॾुखिया थिया आहियूं पर कंहिं न कंहिं तरीक़े सां पाण वरी बि खाई पी पोइ सुम्हूं था अल्हम्दुलिल्लाह ऐं असां ख़तमु न आहियूं थिया असांजा हथ पेर सभु सलामत आहिनि ऐं स्पेशली जेको कमु आहे न उहो दिमाग़ जो आहे ऐं दिमाग़ असांजो अञा ताईं हले पियो दिमाग़ ख़राबु आहे जेकॾहिं तव्हांजो त इहो हिन वक़्तु ख़राबु थियण जो टाइम न आहे तव्हां दिमाग़ खे सालिम रखो ऐं पंहिंजनि बचनि ते फोकस कयो सही था चओ बिल्कुलु ऐं नए खां नयूं शयूं करण जी कोशिशि करियो छो जो इनोवेशन ई असांखे अॻियां वधाए सघे थी जेकॾहिं चेंज खे असां एक्सेप्ट न कंदासीं त असां अॻियां वधी न सघंदासीं त जेके बि चेंजिस अचनि था कंहिं बि फील्ड में न सिर्फ़ु IT में पर जंहिं बि फील्ड में चेंजिस अचनि था तव्हां चेंजिस खे एडॉप्ट कंदा वञो ऐं मुंहिंजे ख़्याल सां उन हथ खे तंगी कोन थींदी कॾहिं जेको अॻियां कंदो रहियो कमु बहरहाल असां वटि महिमान ॾाढा सुठा मौजूदु आहिनि मूंखे तव्हां ॿुधायो उन्हनि जा फर्ज़ंद बि साण गॾु आहिनि नंढड़े खे वटि माइक आहे हिननि वटि अच्छा मूंखे तव्हां ॿुधायो त सिंगिंग जो ॻाइण जो शौक़ु कॾहिं खां थियो तव्हांखे मुंहिंजो ॻाइण जो शौक़ु थियो अबूजीत क्लब आहे सिंधी गोठ मां हा त पोइ मां अबू सां गॾु वेंदो हुयमि उन क्लब में छा थींदो आहे राग कंदा आहिनि हा सही राग बि कंदा आहिनि जेको शागिर्द ईंदा आहिनि उन्हनि खे सिखा बि मिलंदी आहे अच्छा हा तव्हां बि सिखो था बाबा खां सिखी विया हुया बाबा बसि ॻाए थो तव्हां पाणी सिखी आओ अच्छा बाबा टीचर आहे उते या ॿिया टीचर आहिनि तव्हांजा अबू टीचर ॿिया टीचर कोन्हे ॿिया शागिर्द अच्छा ॿिया सभु शागिर्द आहिनि उहे सभु सिखणु ईंदा आहिनि राग अच्छा तव्हां बि उते सिखो पिया जी अच्छा सभु ॻाईंदा आहिनि उते जी वधीक सुठो अबू खां ॿिया ॻाईंदा आहिनि न अबू ॻाईंदा अबू उस्ताद अबू ॻाईंदा सही तव्हां ॻाईंदा आहियो छा कीअं थोरो ॿुधायो थोरो तव्हां आवाज़ चेक कयूं भला ख़बर पए त तव्हां छा ॻाईंदा आहियो उते बि कलाम ॿुधाईंदा आहियो न सभिनी खे माशाल्लाह माशाल्लाह जी थोरो ॿुधायो इश्क बली करे आए तू दा इश्क बली करे आए तू दा नियन सफर आए तू तोके गोलम रातानी इश्क बली करे आए तू तोके गोलम रातानी इश्क बली करे आए तू ये बलायो इश्क जुबाया
वाह मास्टर इहो त छोकिरो तवारो तो खूब भलो थो ॻाए भाई इहा बि ख़ुशनसीबी आहे सुठी ॻाल्हि आहे वालिद ख़ुशि थींदो आहे छो त उनजी औलाद भले उनखे मथे चढ़े एग्जैक्टली तव्हां जेका ॻाल्हि कई हुन मां महसूस थियो त वालिद जेको हूंदो आहे न हर माण्हू अव्हां खां जेलस थींदो आहे जेकॾहिं तव्हां ॿिए कंहिं माण्हू खे कॉम्प्लीमेंट ॾींदा आहिनि तव्हां खां ई सुठो पियो करे उनखे कावड़ ईंदी उनखे जेलसी थींदी पर जॾहिं माउ पीउ खे चयो वेंदो उहे ख़ुशि थींदा आहिनि पंहिंजी औलाद जे लाइ ख़ुशि थींदा आहिनि असां खां चङो आहे त चङी ॻाल्हि आहे चङी ॻाल्हि एग्जैक्टली भले ही माण्हू जेके बि मां ॾिसां थो मुख़्तलिफ़ फील्ड्स में उहे पंहिंजी फील्ड जो वरी पंहिंजी औलाद खे ॾसो न ॾींदा आहिनि चवंदा आहिनि असां वॾे वेल में पुट ॿियो को कमु कजो हीउ कमु न कजो तव्हां पाण माना पंहिंजी औलाद खे वरी शोबिज़ में ऐं हिन ॻाइण में वठी आया आहियो बस सर ख़ासि सबबु ॿारनि जो रायो बि हुयो सर अच्छा छो त तालीम त उहे बि पिराइनि पिया सर पिराइनि पिया हाणे माशाल्लाह इंटर क्लियर करे चुको आहे चौथे क्लास में आहे तालीम बि हले पई तालीम सां गॾोगॾु माना वरी हिन मूं वारी फील्ड बि माना जो रायो थी पियो त थोरो घणो इहो बि माना एक्ट हुजे माण्हू एक्टिव हुजे सुठी ॻाल्हि आहे ॿारनि जी जेको आहे उहा जेके पसंदि आहिनि उन्हनि जी इज़त करणु खपे छो त उन जंहिंजो ॿार जो जाॾे रायो हुजे उनखे तव्हां ओॾे मोकिलियो उन प्रोफेशनल थी वेंदो ऐं सुठी जेको आहे असर बि थिए थो न माहौल आहे घर में मिले थो जी जेकॾहिं घर में अदबी माहौल आहे राग जो माहौल आहे त पोइ माण्हू उन पासे लड़े थो जी बिल्कुलु पर हीअ त तव्हां ॾे माना वियो अदा माना जेको फनकार थियो हीअ वरी अदाकार थियो आहे इहो छा चकर आहे हिन खां पुछा कयूं ॿुधो सही हा न अवाई तोखे अदाकारी जो शौक़ु भला कीअं थियो सर अबू भी पहले अदाकार हुयो अबू अदाकार हुआ अच्छा इहा ॻाल्हि वरी अॼु असांखे ख़बर पई पोइ माना इहो सही ॻाल्हि आहे न त चवंदा आहिनि पाक उॾींदा जहिड़ा कांव तहिड़ा बचा अच्छा तव्हां छा कयो किथे कयो मां पहिरियां जेको आहे सो जेके स्टेज ड्रामनि जो उरूज हो पंहिंजे ॻोठ जे लेवल ते तमामु सुठा ड्रामा थींदा हुआ स्टेज ड्रामा उते असां एक्टिंग कईसीं ॾाढी तमामु बहितर छो त हाणे हे जेके ड्रामो थियनि था जेका आउटडोर वारा त थोरो थोरो लफ़्ज़ यादि कंदा हुते त असांखे पूरो बुक यादि करिणो पवंदो स्क्रिप्ट पूरी यादि करणी पवंदी पोइ उनखे ई वरी जेको आहे सो करिणो पवंदो काफ़ी महीननि खां महीना रिहर्सल करणी पवंदी तॾहिं वरी उहो टाइम रखंदा हुआसीं स्टेज जो पोइ माना तव्हांजी वरी शादी थी त पोइ तव्हां ड्रामा पंहिंजा बंदि कया वरी पोइ घर में उहो ई ड्रामा थियनि था इहा बि ॻाल्हि ज़ाहिर आहे सर पर असांजो जेको वरी उस्ताद ड्रामनि में हुयो डायरेक्टर उनजो राग ॾे लाॾो थी पियो अच्छा पोइ असां भई उनजे कॾहिं असांजे बि जेको आहे सो कहीं क्लब ते वियासीं उस्ताद खे ॿुधूं पिया त यार सुठो हुजे त जान आहे ॻाइजे थो म्यूज़िक आहे इहो चङो थियो राग पियो ॻाए जेकॾहिं डांसर थिया त पोइ छा थिया पोइ असां बि डांसर थिया माण्हू में त सर एक्टर में त हर एक्ट आहे न सर डांसर बि आहे एक्टर बि डांसिंग सुठो अमल आहे उनखे ख़राब न त मेन मूंखे वॾी इज़त आहे को शक न आहे रक्स जेको आहे उहा रूह जी ग़िज़ा बि हूंदी आहे सही रक्स जेको आहे सो आउं चवंदो आहियां त इहा जिस्म जी शाइरी आहे तव्हां सर मुंहिंजे फेसबुक में ॾिसो त मुंहिंजी डांस आहे वाह वाह सिंधी टोपी अजरक ते जेके असां डांस था कयूं उते जेको ॾिसूं था माशाल्लाह हाणे आख़िरी कलाम में ॻाइजां में पाण नचजां में पाण माइक जेकॾहिं उहा हुजे उथण वारी उथी पऊं को मसलो न आहे बहरहाल पोइ असां उन्हनि जो लाड़ो कयोसीं तंहिंजे करे वरी नंढे जो हाणे टिकटॉकर त पाण बि आहे टिकटॉक करे त हाणे चए पियो ज़फ़र साहिब सां मुलाक़ात कराए सही सही ऐं मां जेको आहे ड्रामनि में वञणु चाहियां सही सही बाबा बिस्मिल्लाह ज़फ़र जी शागिर्दी में आयो त पोइ सम्झो पौंग ॿारहं साईं ज़फ़र वॾो ज़बरदस्त असांजो एक्टर दोस्त आहे हाणे तव्हां माना कंहिंखे हूअं फॉलो कंहिंखे कंदा आहियो कंहिंखे ॾिसंदा आहियो घणे भाङे सर ज़फ़र खे ॾिसंदा आहियो उनजो माना को आहे को ड्रामो को डायलॉग ड्रामा त ॾिसंदा आहियूं मगर डायलॉग त फ़िलहाल यादि न आहिनि नओं शौक़ु आहे अच्छा नओं शौक़ु आहे डायलॉग हिकिड़ो मां रस्ते में यादि कराईंदो अचांसि ॿुधाइजांइ पीउ ॾेई ॾिसो न इम्तिहान में पास कराईंदी तोखे सो कहिड़ो डायलॉग यादि कराईंदी तोखे सोना मूंखे एतिरो हल्को न सम्झ छो त मां धाणा कढी छॾींदो मां छो लाइ चवंदो छो त हाणे अब विसरी वियो छा चवां पास ओड़ो नहीं पर ख़बर अथव उहो जेको डायलॉग जीअं मां हुनखे सम्झायो हाणे आउट स्क्रिप्ट वियो आहे पोइ बि माना उहो पंहिंजो निभायो अथई अच्छा वाह वाह तव्हांजो दाद माना मिलियो अथव न मतिलबु चेंज करे पर वरी उहो सुठो करे वियो सही 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 टिकटॉक ठाहियो था उते छा माना गाननि ते लिपसिंग कंदा आहियो या पंहिंजो ईअं को डायलॉग वग़ैरह ॾियूं फिलहाल त लिपसिंग कंदा आहियूं अच्छा पोइ माण्हू ॾिसनि था लाइक कनि था दिलियूं छपजी थियूं अचनि मथां अच्छा घणा फॉलोवर्स आहिनि अव्हांजा 1300 हूंदा वाह वाह ऐं आस्ते जे नओं शौक़ु आहे वधंदो वेंदो 1300 फॉलोवर वॾी ॻाल्हि आहे अॼुकल्ह दौर में यूट्यूब में बि कमु कंदा आहियूं पंहिंजो चैनल आहे हाँ अच्छा यूट्यूब ते छा कंदा आहियो छोकिरा दोस्त आहिनि इहो फनी वीडियो ज़्यादा कंदा अच्छा फनी वीडियोस वग़ैरह पाण में ठाहींदा यूट्यूब बि कयो ऐं टिकटॉक बि कयो हुन सां गॾु पढ़ाई ते बि ध्यानु ॾियो छो जो अञा हाणे तव्हांजी यूनिवर्सिटी वारी लाइफ अचण वारी आहे जी जी सही सही
बाबा सुठो ॻाईंदो आहे, सुठो अदाकार बि आहे, तव्हां बि माना नालो अबे रोशन कजो। जी जी सही न? हूअं तबियत में कीअं आहे बाबा? तड़का वड़का ॾींदो आहे? माशाल्लाह सही आहे तबियत। माशाल्लाह सही है। कॾहिं ईअं चंबा ठोकिया अथई? ईअं ॿाहिरि चंबा? न गेल तो हा, ॿाहिरि वांगुरु हलंदो आहे? मां सां ॿाहिरि न गेल तो छो त हा, दोस्तनि वांगुरु न हलंदो आहे? दोस्तनि वांगे ॿाहिरि नांगे माशाल्लाह बेहतर। ख़र्ची कंहिंखां वठंदा आहियो, अम्मा खां या बाबा खां? बाबा हा, माना सभु अख़्तियार पाण वटि रखिया अथई न? अम्मी भी दींदी आहे कॾहिं कॾहिं। सही सही सही। घणी जेको आहे सो छिड़ब धड़का अम्मी केरु ॾींदो, अम्मा या बाबा? इहो त हाणे बाबा ॾींदो आहे न। बाबा ॾींदो आहे? अम्मा वीचारी सदोरी आहे। अम्मी त छो त घणो करे अञा हा चवंदी ॿार खे चुप, हा अबो त धड़को बि ॾेई छॾींदो, का ॻाल्हि ई न आहे। सही सही सही। पोइ कॾहिं ईअं चयो अथई चंडा सफ़ा पी थो वियो आहे? ईअं चयो अथई? न साईं ईअं चयो अथई? सदोरो चयो अथई? भोग कंदो आहियां मां, वाह, दिलि में न कहिड़ा का ॻाल्हि ई न आहे साईं। छो जो ॿार जॾहिं ग़लती कंदो आहे न पोइ मां चवंदी आहे तुंहिंजो पुटु आहे, पीउ चवंदो आहे तुंहिंजो पुटु आहे, जॾहिं सुठो कमु कंदो आहे पुछंदो मुंहिंजो पुटु आहे। पोइ जॾहिं का माना ख़राबु ॻाल्हि थींदी आहे या ईअं माना एक्टिविटी शरारती थींदी आहे त पोइ माण्हू हिक ॿिए खे चवंदा तोते वियो अथई, चाचे ते वियो थी, मामे ते वियो थी। अक्सर मामा ॻाल्हि खोले छॾी आहे चाचे मामे ते। सही 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 सही। ॾाढो सुठो ॾाढो सुठो। हेॾो असांजो दोस्त IT एक्सपर्ट वेठो अथव। जी जी बिल्कुल। सो क्या करना चाहिए आज जी, आप IT जो को बात फरोग करते देने के उसी से लिए? कंटिन्यू करें। अच्छा देखिए, IT जो है वो एक इंस्पिरेशन है। जैसे अभी आपने देखा कि उस बच्चे ने जो है वो अपने पेरेंट्स को देखते हुए उस शोबे को सिलेक्ट किया। वैसे पाकिस्तान में मुरूसियत सिर्फ जो है पॉलिटिक्स में नहीं है, हर चीज़ में है। सही। हाँ अगर डॉक्टर है तो उसके बच्चे डॉक्टर बन रहे। एग्जैक्टली, सब डॉक्टर बनेंगे। अगर आपने बिरयानी बेचने वाले को देखा है तो उसने बिरयानी का ठेला ही लगा के देना। सही। अगर हेयर ड्रेसर है तो उसका बच्चा हेयर ड्रेसर का काम कर रहा है। ये मरूसियत है क्योंकि वो सिंपली उसी चीज़ के ऊपर वो अपने रिस्क लेना नहीं चाहते। बस फर्क ये है कि दूसरी जो फील्ड्स हैं उसमें मेहनत करनी पड़ती है, पॉलिटिक्स में मेहनत दूसरी नहीं बात करनी ये पड़ती। कि यहाँ पे पाकिस्तानी बच्चों का एक कॉन्सेप्ट हो गया है कि वो चाहते हैं कि जल्द से जल्द ना अमीर बन जाए। हाँ, अच्छा कमाना शुरू अब करें। जैसे कि इस बच्चे ने अभी बात की जफर साहब की, मैं तो नहीं जानता जफर साहब को, लेकिन इसने बात की उस जैसा बनना है। लेकिन इसने क्या करना है कि फौरन बनना है। सही। जफर ने कितनी मेहनत की इस पोजीशन पे आने के लिए, या जैसे इनको अपने पेरेंट्स के ऊपर जाना है तो इन पेरेंट्स ने अभी बताया कि मैंने डांस भी किया, तो मैंने जो है क्या बोलते हैं ड्रामे भी किए, मैंने गाने भी गाए, ये सब के लिए। फिर इन्होंने एक और बात की कि आजकल के जो ड्रामे हैं वो हिट कर दिया इन्होंने आजकल के ड्रामे वालों को, कि हर मुंह उठा के जाता है बंदा, थोड़ा सा स्क्रिप्ट पढ़ता है वो एक्टर बन जाता है। सही बात है। वो बता रहे थे कि पूरी बुक याद करने के बाद बंदा जाता था। मैंने भी सुना है कि मुबारक हो, आपको सिंधी समझ में आती है। सिंधी मुझे बहुत अच्छी तरह समझ में आती है। अच्छा, इसकी एक और मिसाल मैं आपको इस तरह से दूं कि जैसे कि पहले जब अगर ड्रामे बनते थे तो कॉन्सेप्शनल ड्रामे होते थे और उसके मुझे पूरी थीम होती थी और उसके बाद उसकी डायरेक्ट डिलीवरी चीज़ों की उसकी प्रिपरेशन करना पड़ती थी। अभी अगर आप उठा के देखें तो जिस चीज़ों को मेंटेन किया जा रहा है, जनाब यार ये टिकटॉक करे, इसका फेम ज़्यादा है तो इसको उठा के टीवी में लिया तो ये एक्टर बन गया। अब ना उसकी डायलॉग डिलीवरी है। इसी तरह से इन तमाम चीज़ों को देखते हुए कोई भी चीज़ है, IT भी इसी तरह से। अच्छा, अब IT के अंदर जैसे लोग आते हैं जी क्या करना है IT, बट दे हैव नो आइडिया अबाउट IT कि IT है क्या। जैसे इन्होंने कहा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी तो है, लेकिन है क्या। अब एक चीज़ है कंप्यूटर साइंसेस, एक चीज़ है सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, एक साइड है वेबसाइट डेवलपमेंट, एक साइड है प्रोग्रामिंग लैंग्वेजेस, हार्डवेयर। अब ये सारी चीज़ें जब आप देखेंगे तो उसमें पता लगेगा कि जनाब IT सिर्फ एक सेक्टर का नाम तो नहीं है, IT में तो देयर आर सो मेनी सेक्टर्स। अच्छा, अब उसके बाद बात आती है जनाब कि यहाँ से हमारी यूनिवर्सिटी जब सॉफ्टवेयर इंजीनियर निकालती है या IT प्रोफेशनल निकालती है तो उसने उसकी ग्रूमिंग उस तरह की ही नहीं होती है। उन्होंने उसको पढ़ाई होती है थ्योरी, और थ्योरी भी कौन सी पढ़ा रहे हैं वो, जो कि आउट ऑफ कंट्री के अंदर खत्म हो चुकी है, वो एडवांस साइड के ऊपर चले गए। हम वही अभी तक GW बेसिक से शुरू कर रहे हैं और छोटी छोटी चीज़ों से शुरू करते हैं, वही चीज़ें करते हुए आ रहे हैं ना। अब हमने क्या किया, अपने सिलेबस में चेंजिंग नहीं की, हमारा सिलेबस वही का वही है अभी तक। IT डे बाय डे चेंज हो रही है, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आ चुकी है, हर चीज़ चेंज हो गई है दुनिया के अंदर, लेकिन हम पाकिस्तान वाले अभी भी वही सिस्टम पढ़ते हैं। अच्छा, जब वो सॉफ्टवेयर इंजीनियर करने के बाद जब लगातार सॉफ्टवेयर इंजीनियर जब सॉफ्टवेयर साइट पे आता है तो उससे कहते हैं जरा एक सॉफ्टवेयर तो जरा बना के दिखाओ ना, तो वो क्या करेगा, वो जो
पुराने सॉफ्टवेयर होंगे वो तो बना लेगा, बट नए सॉफ्टवेयर्स आपने देखा होगा जनाब, एक सॉफ्टवेयर बनाया और वो बिक गया और वो अरबोपति बन गया। वो कैसे बन गया? उसने क्या किया, वो सॉफ्टवेयर जो डिजाइन किया उसने अपना दिमाग का इस्तेमाल किया। इसी तरह पाकिस्तान में सॉफ्टवेयर हाउसेस कितने हैं? अगर नॉर्मली कराची में आप लगाएं, हमारे यहाँ तो इतनी भी नहीं है कि कोई अपनी एप्लीकेशन कोई बना सके। जी हाँ बिल्कुल। आप जैसे कराची के अंदर सॉफ्टवेयर हाउसेज अगर आप लगाएं तो जो बेस्ट सॉफ्टवेयर हाउसेज हैं वो 7-8 सॉफ्टवेयर हाउसेज हैं, बाकी कम से कम 12-1300 सॉफ्टवेयर हाउसेज हैं, लेकिन उनका काम है ही नहीं उनके पास। अच्छा, अब अगर आप कोई किसी भी चीज़ के अंदर, जैसे ऑफिस के अंदर आप चाहते हैं कि आउट ऑफ कंट्री, क्यों हम बोलते हैं वहाँ गए यार बड़ा सिस्टम था, लाइन लगी हुई थी, ये हुआ था वो हुआ था। भाई उन्होंने क्या किया, हर काम के लिए अपने एक सिस्टम को बनाया, सॉफ्टवेयर को बनाया, डेवलप कर दिया, उस सिस्टम को फॉलो कर रहे हैं। हमारे अब तक सारी चीज़ें मैनुअल हैं। अच्छा, हम करना भी चाहते हैं तो उसके अंदर हमने इतने मसले डाल दिए होते हैं कि वो चीज़ जो है वो इतनी मुश्किल बन जाती है कि वो कभी सिस्टम लिंक डाउन हुआ, बैंक में जाए आप, ये लिंक गिरा हुआ है, वो भाई लिंक कैसे गिरा हुआ है, अपनी मर्जी से सेटिंग कर रहे हैं, यानी कि सिस्टम के अंदर छेड़छाड़ भी हम खुद ही कर रहे हैं ना। इसी तरह से अगर आप यहाँ पे देखें, जैसे कि इस बच्चे ने कहा अभी कि इसने YouTube चैनल बना लिया है, इसके जहन में अर्निंग करनी है YouTube चैनल से, बट ही हैज नो आइडिया अबाउट दैट कि YouTube पे चैनल पे अर्निंग होगी कैसे, उसको पता ही नहीं मोनेटाइज कैसे करना है, थोड़ा कैसे होगी, ये आइडिया भी आप ही देंगे जी जी। लेकिन इससे पहले एक अच्छा सॉन्ग सुन लेते हैं। जी मास्टर अब्दुल जब्बार साहब। संवारे संवारे विसारे छजो थे, विसारे विसारे धिकारे छजो थे, संवारे संवारे विसारे छजो थे, विसारे विसारे धिकारे छजो थे, विसारे विसारे धिकारे छजो थे। अचायाद तोखे कॾहिं कीन, अचायाद तोखे कॾहिं कीन, अचायाद तोखे कॾहिं कीन, अचायाद तोखे कॾहिं कीन, ज़हन तां भला छो गुज़ारे छजो थी, विसारे विसारे धिकारे छजो थी, विसारे विसारे धिकारे छजो थी। तॾहिं ॻोठ तुंहिंजे वरी मां वरी हाँ, 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 ॿुधो थम असांखे संभारे छजो थी, विसारे विसारे धिकारे छजो थे। नकास धूप को आ नकाई खबर आ, नकास धूप को आ नकाई खबर वा, नकास धूप को आ नकाई खबर आ, नकास धूप को आ नकाई खबर वा, पखी प्यार जो को उड़ारे छजो थी, विसारे विसारे धिकारे
खे कॾहिं कंदे यादि ॾाढो शमे में खे कॾहिं कंदे यादि ॾाढो शमे में खे कॾहिं बिना मूं सजण सिजो उभारे छॾियो थी विसारे विसारे धिकारे छॾियो थी संवारे संवारे विसारे छॾियो थी विसारे विसारे धिकारे छॾियो थी विसारे विसारे धिकारे छॾियो थी विसारे विसारे धिकारे छॾियो अथई। सो हाणे पाण वठूं था हिकिड़ो ब्रेक। असां नथा विसारियूं त ब्रेक जी तरफ़ हलणो आहे ईअं न यादि आहे न तव्हांखे? जी बिल्कुलु यादगिरी हुजे तव्हांखे। शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी अचूं था, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। भली कार चऊं था सलाम सिंध में। ऐं गॾो गॾु तव्हांखे ॿुधायूं त कॾहिं कॾहिं असां मस्ती मज़ाक कंदा आहियूं ऐं मस्ती मज़ाक में ईअं अची वेंदा आहियूं। सो दोस्त कॾहिं कॾहिं असांखे चिड़ाईंदा पिया आहिनि, चवंदा आहिनि त तव्हांखे टाइम मुक़ररु जेको हूंदो आहे उन वक़्त खां पहिरियों ई चवंदा आहिनि त स्टैंड बाय ऐं क्यू। पोइ असां कॾहिं कॾहिं क्यू थी वेंदा आहियूं ऐं ॻाल्हाइणु शुरू कंदा आहियूं त वरी पोइ भोग कंदा आहिनि, चवंदा आहिनि न अञा न अञा क्यू न आहे थियो। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो त क्यू चई छॾंदा असां लॻंदो आहे भोग पिया कनि। हा, हे उहो ई चकर आहे त हिकिड़ो हमराह हुयो जेको झंग में वञी करे रोज़ रड़ियूं कंदो हो त मूंखे जेको आहे सो बाबा शींहं खाए थो, मूंखे शींहं खाए थो, मूंखे शींहं खाए थो। पाड़े वारा सभई लठियूं वठियूं खणी पोइ होॾे वेंदा ऐं पोइ हुते वञी पहुचंदा चवंदा मां त मज़ाक थो कयां। पोइ हिकिड़े थियो ईअं त सच में शींहं अची वियो, हमराह रड़ियूं कयूं मां शींहं खाए थो शींहं खाए थो, कोई न पियो चई रोज़ ई मज़ाक कंदो आहे। सो असां बि इहो सोचियोसीं पिए त हाणे शायदि वरी मज़ाक जो टाइम आहे, मज़ाक कंदा पर सच में सच में क्यों थी वई असां अॻियां अची वियासीं अवांजे। पर ख़ैर आहे इहो जेका कैजुअल रूटीन आहे तव्हांजे आॾो असां अचूं था, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं था, मां ॿुधो था मज़े सां, केॾीमहिल चांहि पींदे केॾीमहिल हलंदे, केॾीमहिल असां बि ईअं ई तव्हांजे आॾो अचूं था वञूं। थोरो नेचुरल बि माण्हू हुजे, माना बनावटी स्टाइल असांजो छो हुजे, कॾहिं कॾहिं ईअं वेही करे असां ॻाल्हाईंदा आहियूं, छा हाल वारा ख़ुशि आहियो त बची। ऐं असांजो अक्सर ईअं ई अंदाज़ हूंदो आहे, नेचुरल तरीक़े सां मज़े सां वेठा हूंदा आहियूं ऐं ॾाढी सुठी तरीक़े सां ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा पिया आहियूं, ताकी माना हिकिड़ो जेको ठहियल ठुकल माण्हू हुजे सूट बूट में ईअं न लॻे तव्हांखे, माना ईअं ई लॻूं जी तव्हां घर में वेठा आहियो, घर में तव्हांखे जो कचहरियूं पिया ॿुधो मज़े सां। हाँ सही 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 मज़े सां कचहरी क्यों पे। ज़ीशान साहब असां करें सर वो अर्निंग के हवाले से थोड़ी सी बात हो रही थी कि यूट्यूब से किस तरह से कोई आइडिया है, क्या किया जाए? यूट्यूब के हवाले से बात होती है, हर बंदा ये चाह रहा है कि बस मैं जल्दी से जल्दी यूट्यूब पे चैनल बनाऊं और मुझे पैसे आना शुरू हो जाए। लेकिन मोस्टली आपको अपने इर्द गिर्द ऐसे लोग नहीं दिखते जो कि यूट्यूब से अर्निंग कर रहे हैं। वो रोज़ाना के रोज़ाना जो है वो अपनी वीडियोस भी अपलोड कर रहे हैं, सब कुछ कर रहे हैं। सबसे पहले तो इसका एडसेंस अकाउंट होता है जो कि बनाया जाता है। अच्छा अच्छा। अब जब तक वो एडसेंस अकाउंट नहीं बनेगा तो जब तक आपकी वीडियो जितनी आप डाल रहे हैं वो लोगों तक पहुंचेंगी नहीं और सही तरह से उसको। फिर दूसरा होता है इसका वॉच टाइम। अच्छा, आप सपोज आपने एक वीडियो दिखी और वीडियो बस आपने अपने घर पे रिकॉर्ड की, सब कुछ करके चला दी, उसमें लोगों को देखने का इंटरेस्ट क्या है? जब वो उसको देखेंगे ही नहीं तो उसका वॉच टाइम काउंट ही नहीं होगा। जब वो वॉच टाइम काउंट ही नहीं हुआ तो इसका मतलब है कि जो वीडियोस बनती हैं तो उसके अंदर सबसे इंपॉर्टेंट चीज़ होती है कंटेंट राइटिंग, कि कंटेंट क्या बना हुआ है। अब जैसे इस बच्चे ने क्या किया है कि इसने कहा मैं फनी वीडियोस बना रहा हूँ। अच्छा, अब इसने फनी वीडियोस बनाने के लिए क्या किया इसने कि जो फनी वीडियोस हैं उनको देखा और उसी की कॉपी करके और उस जैसा ही एक फनी वीडियो बना दिया। लेकिन कॉपीराइट्स के हिसाब से जब वहाँ पे गया तो ये क्या हो गया, वहाँ पे इसके ऊपर जो है वो उसको व्यूवर्स की तरफ जाएगा ही नहीं है। देखिए ये खुद रोज देखेगा, खुश होगा, जो उसके 4, 5, 8, 10 लोग होंगे वो देखेंगे, लेकिन वो व्यूवर्स तक पहुंचेगा ही नहीं, क्योंकि वो कॉपीराइट है। ठीक है ना जी। अच्छा, कॉपीराइट के अंदर भी कॉन्सेप्ट्स हैं, जैसे कि म्यूजिक लगा हुआ है तो वो भी उसमें देखना पड़ेगा कि आप वो कॉपीराइट तो नहीं है। अगर उसके अंदर जो वर्डिंग्स है वो इस्तेमाल हो रही है, वो अब जो लोग कामयाब हुए हैं अगर गौर से देखें तो वो उन्होंने क्या किया, अपना कोई ना कोई जो है ना ऐसा कुछ किया है जिसके देखने के बाद लोग उसके अट्रैक्ट हुए, खुद क्रिएट करके या हो गया या कर लिया। जैसे कि आपने देखा था अभी बीच के दिनों में एक जो है लड़की ने जो है वो मरी के अंदर जो है पार्टी हो रही है वो एक वर्ड बोल दिया, उसके बाद उसको बड़ा हाइप क्रिएट हो गई, फिर वो सनफियान ने गाने बन गए भाई, गाने बन गए, फिर वो ड्रामे में आ गई। अब वो उसके बाद तो हुआ गया, वो जो वर्ड था वो एक समझ लो उसकी जिंदगी का, हाँ उसने बोला वो
हिट हो गया। अब उसको देखते हुए उसने ना कोई चीज क्रिएट नहीं की, उसको लोगों ने चढ़ा दिया। अब जितनी उसकी वीडियो थी जो जो एक्सचेंज करते गए, शेयर करते गए। नहीं हो सकता कि लक हो सकता है, क्योंकि इसकी कोई बात तो उसने की नहीं थी, ना कोई इन्फॉर्मेटिव बात थी, ना कोई अच्छी बात थी। लेकिन ऐसे अब देखिए प्रोग्राम हो रहा है, हमने भी बोल दिया। अब जैसे कि हमारे यहाँ करोड़ों की जो है वो आवाम है ना, उसके अंदर अगर 100-200 लोग ऐसे हिट हो गए तो उसकी तो काउंटिंग भी नहीं आती ना। लेकिन वो लोग जो कि इस पे मेहनत करते हैं, जैसे कि मोटिवेशनल स्पीकर्स के नाम आप देख लें, जैसे रेहान अल्लाह वाला है, कासिम राजपूत साहब हैं, अवैस रब्बानी साहब, ये लोग क्या है कि अपना कंटेंट खुद डिज़ाइन करते हैं, बनाते हैं, उसके ऊपर डिस्कस करते हैं, फिर हम क्या करते हैं कि उनको देख के और वो सुनते हैं पूरा। आप देख लीजिए कि अगर हमारी जो यूथ है वो सिर्फ क्या कर रही है कि जितने भी मोटिवेशनल स्पीकर्स हैं वो उनको सुनना शुरू कर देती है और घंटों उनको सुनती है। अच्छा, सुनने के बाद अमल की जब बारी आती है तो अमल उनके अंदर नहीं है। सही बात है। देखिए, किसी भी चीज को करने के लिए एक अमल की जरूरत, दूसरा उसका रास्ता कि यार वो अमल की बात करेंगे सर, अमल की बात जो वीडियोस बना रहे हैं उनमें भी अमल नहीं है, वो भी अच्छी बात नहीं कर रहे हैं ना कि ज़ाती जिंदगी वो भी इतनी अच्छी नहीं है। मैं वही बात आपको कामयाब हो गया कहता है कि टीवी पे बोल के बैठ के कितनी अच्छी बातें करते हो, घर पे भी कभी कर लिया करो यार, इस तरह से होता है कि थोड़ा बोले फिर हम बता दूं। अब इसी तरह जैसे टिकटॉक की भी बात की, टिकटॉक बना रहा है बच्चा, नहीं है, अब टिकटॉक के अंदर लिपसिंग हो रही है और उसके बाद जो है अब उसमें आप देखें कि वो अपना एम हासिल करने के लिए, अपना मकसद हासिल करने के लिए वो अखलाकियत की हद से भी गुजर जाएंगे, सारा कुछ कर लेंगे ना। तो मतलब अगर कोई काम आपको करना है जिसमें आपको रिस्पेक्ट चाहिए और पैसे भी चाहिए, पैसे सबको चाहिए, यहाँ पे जिसके पास है उसको भी चाहिए, जिसके पास नहीं है उसको भी चाहिए, लेकिन उसका तरीका है ना। अगर हम चाहेंगे कि जनाब एक इंसान ने कोई अपनी सारी ज़िंदगी लगा दी और उसके बाद उसके पास पैसा है तो मैं उसके अंदर सेकंड्स में बन जाऊं, तो ये तो इस तरह तो पॉसिबल नहीं है ना। या तो 2 नंबरी के तरीके से बनाएगा, या फिर जो अगर उसको मेहनत करेगा तो। अच्छा, दूसरी बात ये स्मार्ट वर्क भी होता है, स्मार्ट वर्क से भी हम कर सकते हैं। देखें, बेसिकली वही वाली बात है, स्मार्ट वर्क जब होगा ना जब आप उसको करना चाहेंगे। अब जैसे मैं अपनी मिसाल देता हूँ कि बेसिकली मैं जब मैंने अपनी लाइफ को स्टार्ट किया तो एट दैट टाइम मेरे पास कुछ भी नहीं था, तो मैंने अपने इंस्टीट्यूट लॉन्च करना शुरू किए। इस वक्त मेरे कम से कम 7 इंस्टीट्यूट्स है, एक मेरा कॉलेज है, फिर उसके बाद मेरे पास जो है वो नॉर्मली जिस जगह मैं जॉब करता हूँ फाउंडेशन के अंदर, उसके अंदर हमने जो है वो यूथ के लिए बहुत बेशुमार ऐसी चीज़ें की जो फ्री वो सीखें आके, उनकी ट्रेनिंग सेशंस हैं, चीज़ें हैं। लेकिन जब आप उस पोर्शन पे आते हैं तो उसके बाद आपको रास्ते दिखना शुरू हो जाते हैं। सही बात अब आप एक जगह पे बैठे हुए हैं, आप उस जगह पे उसी जगह को देखेंगे, टीवी देखते रहें, लेकिन जब तक आप लोगों में जाएंगे नहीं। अब जैसे मैं आपको बताऊं, मैंने 2019 के अंदर एक इवेंट शुरू किया था जिसका नाम मैंने रखा था ग्लोबल CSR लीडरशिप समिट। तो मुझे लोगों ने कहा यार यहाँ पे लोग तो बैठे हुए हैं कॉर्पोरेट सेक्टर के, वो तुम्हें इन ही नहीं होने देंगे। मैंने कहा कैसे नहीं होने देंगे, जब हम कोशिश करेंगे तो इन होंगे ना। अच्छा, जब हमने उसमें इन हुए तो हमें पता लगा ये तो बड़ा वास्ट सेक्टर है और उसके अंदर जो लोग काम कर रहे हैं वो ट्रेंड ही नहीं है। आप अगर मोस्टली जितने लोग भी इस वक्त मार्केट के अंदर बड़े बड़े बिजनेसमैन बैठे हुए हैं, दे आर नॉट क्वालिफाइड। एग्जैक्टली, वो जस्ट उन्होंने अपने बाप दादाओं के कारोबार को संभाला है, ठीक है ना। वो उन्होंने जायदादें बनी हुई, उनके अंदर उन्होंने आके उसको अपग्रेड किया है। लेकिन अब अगर नई जनरेशन जो आ रही है वो जिस तरह से वो काम कर रही है, अभी आप देख लें मोस्टली जो लोग आउट ऑफ कंट्री गए, सेटल्ड हो गए, वहाँ पे सेटल होने के बाद दोबारा आके बिजनेस यहाँ पे कर रहे हैं। उनसे लाइफ पूछिए, वहाँ पे 16 घंटे काम करना होता है, यहाँ पे 4 घंटे में काम करके वो अर्निंग कर रहे हैं। पाकिस्तान के अंदर हर चीज अवेलेबल है, अगर हम खुद ठीक हो जाए ना तो मैं समझता हूँ हर चीज दुरुस्त हो जाएगी। यहाँ पर तो एक तो हमारे साथ मसला ये है कि तबीयत ठीक नहीं रहती हमारी। क्यों नहीं रहती? भाई तबीयत ठीक नहीं है तो बंदा काम क्या करेगा सर? उसकी तबीयत सही नहीं, उससे पूछे काम क्या करता, 7 दिन घर में बैठेगा तो तबीयत ठीक नहीं हुई है, क्या होगा? सर देखिए ना, एक वो थी बड़ी, अभी आपने एक मिसाल दी तो मैं एक मिसाल देता हूँ। एक 4वीं या 5वीं क्लास के अंदर सबक हमने पढ़ा था कि मालदार शख्स था, तो उसके बाद बड़ा पैसा था लेकिन उसको हर टाइम बीमार रहता था ना। तो बड़े हकीमों को इसको उसको उनको जो है वो दिखाया, सब ने बोला भाई ये तो बिल्कुल ठीक है लेकिन इसको ठीक नहीं होती। एक हकीम आया तो उसने क्या किया, उसको बोला मैं इसको ठीक कर सकता हूँ। उसने कमरे की जो फर्श था उसको आग लगा के गर्म कर दिया और उसको कमरे में छोड़ दिया। अच्छा। उसने जब कमरे में गया, जंपे लगाई, वो बहुत तेज 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 भागा दौड़ी की। उसके बाद जब वो बाहर निकाला उसको आधे घंटे के बाद, तो उसके बाद जो है वो पसीने में शराबूर था। उसने खाना लिया, भूख लग रही है, सही और ये हो गया। अब जिस्मानी फिजिकल मेहनत हम जो है वो नहीं कर रहे। सही बात। आप देख लें जितने लोग हैं सारे वो सारे आराम तलब जिंदगी हो, पैसा हो हमारे पास। पहले आप साइकिल, अभी आप साइकिल आप है ना, आप एक अभी आपको कहता हूँ कि साइकिल पे जरा एक राउंड लगा लें। आप नहीं यार मैं साइकिल पर राउंड नहीं लगूंगा, मेरा स्टेटस डाउन होगा यार।
क्योंकि ये हमने खुद ने डिजाइन किया अपने आप को कि यार मैं अगर साइकिल चलाऊंगा तो लोग मुझ पे हंसेंगे या अर्निंग के मतलब वो दूसरे कोई मतलब जराए हों। हाँ अच्छा, अभी मैं इसकी मिसाल और दूं आपको। जैसे हम किसी पार्टी में जाते हैं, किसी जगह जाते हैं ना, तो बेसिकली तो मैं तो शर्म नहीं करता, मैं तो मोटरसाइकिल में भी चलाता हूँ, गाड़ी पे भी चलाता हूँ। तो लोग निकलेंगे ना, आए मोटरसाइकिल पे, तो क्या करेंगे जब वो बाहर निकलने लगेंगे ना, तो वो क्या करेंगे, जिस गाड़ी वाले के साथ जा रहे होंगे तो जी मेरी गाड़ी आगे खड़ी हुई है। अच्छा। अरे भाई आप क्यों शर्मा रहे हो, वो मोटर बाइक भी आप ही की है। Exactly. जिसके ऊपर आप आ रहे हो आपकी तो है। अब आप उसको आर्टिफिशियल दिखा रहे हो कि जनाब ये मेरे पास ये चीज मौजूद है, वो आपके पास मौजूद नहीं है। हाँ उसके लिए कोशिश तो करो आप, लेकिन जिस पे अगर हम अपनी जात में खुश रहना सीख लें तो मैं समझता हूँ कि सारी ज़िंदगी आसान हो जाएगी। सर पहले आप मुझे बताएं ना, आपकी फैमिली में आपके पेरेंट्स हैं, हमारे पेरेंट्स हैं, क्या गाड़ियों के बगैर ज़िंदगी नहीं गुजारी उन्होंने? क्या एसी के बगैर ज़िंदगी नहीं गुजारी? सब गुजारा है ना। तो ये तो सिर्फ हमने सोशल एक ऑरा क्रिएट कर लिया है कि जनाब ये होना चाहिए, ब्रांडेड चीज़ें सब होनी चाहिए, सब कुछ होना चाहिए। अच्छा आर्टिफिशियल है, आर्टिफिशियल, बिल्कुल आर्टिफिशियल है। आप देखिए जैसे अभी इन्होंने कहा कि आप बिल्कुल ईजी बैठी हुई हैं, घर के माहौल के अंदर बैठी हुई हैं, सूटेड बूटेड होकर, बड़ा अजीब लगता है। बट इस माहौल को क्रिएट करने के लिए मुझे ऑफिस की तरफ से एक वो दे दिया, जनाब आपने अगर आना है ना तो आपने जो ना इस किट में आना है। अब ये मजबूरी हो गई। अच्छा टाई लगाए बगैर नहीं आप आ सकते हैं, तो ये चीजें हमने थोपी हैं। अगर टाई का कॉन्सेप्ट देखें, टाई का कॉन्सेप्ट, तो ये टाई जो है ये स्लेब का निशान है, अंग्रेज लगाता है। हम सारा दिन गालियां देते हैं ना अंग्रेज को, उसका स्लेब का निशान लगा के घूम रहे हैं ना। तो अब वो आप किसी से पूछे कि वो बड़ा शादी में जा रहे हैं, सूट वूट लगा के जा रहे हैं, कॉन्सेप्ट तो भाई ये तो स्लेब का कॉन्सेप्ट है। अगर आप जाए, हमने हर चीज में वेस्टर्न कल्चर को फॉलो कर लिया बगैर जाने। और फिर भी हम उन्हीं को गालियां देते हैं। और फिर उनको गालियां। अब देखें कपड़े हम उनके पहन रहे हैं, लुंडा के कपड़े आ रहे हैं जितने, वो हम पहन रहे हैं। वहां से गिफ्टिंग होके आ रही है, डोनेशन होके आ रही है, यहाँ पे हम बेच रहे हैं उसको। ठीक है, कर्जा उनसे हम ले रहे हैं, चीजें डिमांडें हम उनसे कर रहे हैं, और गालियां भी उनको दे रहे हैं। आप मुझे बता दें जितने लोग हैं जो गाली दे रहा होगा ना अमेरिका का, ये वो, उसको बोले यार अमेरिका भेजूं, यार भेज दे। पहली विश उसकी ये होगी कि यार मुझे पहली फुर्सत में उठा के बाहर भेज दो। यार सारा तो तुम भेज दो या फेंक दो, फेंक दो बस किसी तरह से। इस तरह से कहते हैं जैसे फेंक दे। तो सर बात ये है कि ये मैं फिर आपसे स्टार्ट में भी मैंने कहा था, मैं अभी भी आपसे कहूँगा कि सबसे पहले हमें मेन असल को खुद को करेक्ट करना पड़ेगा। अगर हम अपने आप को दुरुस्त करेंगे तो ये लाइफ और ये सिस्टम चलेगा, वरना नहीं चलेगा। लेकिन माशरा इस तरह से कि खुद को दुरुस्त करके भी बंदा क्या करे, जब सब गलत हैं तो बंदा गलत ही हो जाता है। वो देखे ना भाई, सिग्नल किसी ने तोड़ दिया, पीछे गाड़ी मेरी लगी हुई है, मैंने भी तोड़ दिया, उसको देख के यही चल रहा है आजकल। अब देखिए, अब मैं आपको बताऊं, जैसे कि एक सिग्नल आपने तोड़ा और एक सिग्नल दूसरे ने तोड़ा। अगर आप पीछे सभी आ जाते हैं, आप है ना ट्रैफिक कांस्टेबल खड़ा हुआ है तो आपने कहा प्रेस, तो आपको बोलेगा जाओ, दूसरा बंदा बोलेगा जी ले आओ, साइड पे आ जाओ। तो सबके धंधे ट्रैफिक पे चल रहे हैं ना। मतलब मैं बता रहा हूँ ना कि आपको कि पूरा सिस्टम हमारा जो है वो सारा का सारा डामाडोल है। और दूसरी एक और चीज ये कि कोई ठीक होना चाहता भी नहीं है ना। सब अभी आपने क्या कहा, यार सब गलत कर रहे हैं तो मैं क्यों सही करूं? सही बात है, वो चल ही नहीं पाता ना बंदा भाई जब। सर लेकिन मैं आपको आज एक बात बताऊं, मैं जिंदगी की मैंने खुद ने देखा है, जितने अमीर लोग हैं जिनके पास पैसे ट्रकों के हिसाब से भरे हुए पड़े हैं, इनर सेटिस्फिकेशन नहीं है, रातों को नींद नहीं आती, दवाइयों पे चल रहे होते हैं। आपको मैं रियली बता दूं कि मैं सिंध से हूँ ना, तो मैं सिंध के अंदर एक गरीब को देखता हूँ ना, तो जैसे ये है ना, ये गाना गाते होंगे, मेहनत करते होंगे, इनको रात को नींद बिस्तर पे लेटते होंगे आ जाती होगी, है ऐसा? एक अमीर से पूछेंगे वो पहले कि इसको नींद आ जाए, इससे गाना सुन लेते हैं। सुने हो असांजे दुखन जी कहानी वॾी आ, असांजे दुखन जी कहानी वॾी आ, छिना जोड़ दुनिया, छिना जोड़ दुनिया। हो छिना जोड़ दुनिया, छिना जोड़ दुनिया, सियाणी समा
जोड़ दुनिया छिना जोड़ दुनिया हो छिना जोड़ दुनिया छिना जोड़ दुनिया सियाणी वॾिया असांजे दुखने जी असांजे ॾुखनि जी कहाणी वॾी आहे वॾी ॾुखनि जी कहाणी आहे त पोइ इहा तकड़ में कीअं ख़तमु थी वई जे करे ब्रेक जी तरफ़ हलूं सम्झ था में ॻाल्हि आई अचानक ब्रेक ब्रेक टाइम अची वियो हलो वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी अचूं था अञा कुझु पल आहिनि तव्हां सां गुज़ारणा घारणा तव्हां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था आख़िरी लम्हा आहिनि प्रोग्राम जा ऐं ॾाढो सुठो प्रोग्राम वञे पियो ऐं उमेदु आहे तव्हां सां गॾु रहंदो मास्टर अब्दुल जब्बार साहिबु तव्हां मूंखे ॿुधायो त को एल्बम कयो अथव मार्केट में ईद जो को कलाम ॾिनो अथव ईद ते फ़नकार अक्सर माना तयारी में हूंदा आहिनि 7-8 कलाम छॾींदा आहिनि तव्हांजा इहे ई कलाम आहिनि या अञा वधीक बि के सलाम आहिनि सर हिन ईद ते असां एल्बम कोन कयोसीं अच्छा इहा ॾुखी ख़बर आहे ॿुधायो ख़ैर त आहे जी सर कई मसरीफ़त में हुयासीं अच्छा इन जे करे जेको आहे सो एल्बम न करे सघियासीं सही सही बाक़ी हूअं तयारी हले ई पई अञा माना कुझु कलाम मूंखे 7-8 कलाम मूं वटि मौजूदु थी विया अञा कुझु रहियल बि हुया पोइ अर्जेंट थी पियो न पियो सघे जॾहिं वञूं पिया जिथे रिकॉर्डिंग जे टाइम वठूं पिया त फारिग न आहियूं जेको आहे सचा माण्हू आहियो सच ॿुधायो था त अक्सर माण्हू कूड़ ॻाल्हाइनि चई नानो फोत थी वियो इन करे ॾुख में नथो कयां न सर न सिर्फ़ु इन जे करे त टाइम उन्हनि वटि न हो छो त असांजे बाद में तयारी थी को ज़ोर ॾींदा आहिनि पर तव्हां सची ॻाल्हि ॿुधाई आहे त टाइम कोन हो मसरीफ़त हुई ऐं उन सां गॾु गॾु ॿियो कुझु जीअं तयारी थी वई टाइम वठूं बि पिया त वरी माना जल्दी में कमु जेको आहे सो शायदि ख़राबु थी वञे इन जे करे थोरो ईद खां बाद सुकून सां कंदा जी हूअं काफ़ी एल्बम आया आहिनि ऐं मुंहिंजो पंहिंजो बि यूट्यूब आहे असां बि मोनिटाइज़ न थिया आहियूं नहीं सर अभी वो मोनेटाइज सफर में है सर सफर में तकरीबन मेरे जो सब्सक्राइबर है 465 अच्छा बन चुके हैं अभी तो कम 420 का तो ट्रिप ही आओ ना जी सर 420 का ट्रिप है वो मुझे ख्याल में 1000 तक होता है वो सब्सक्राइबर और 4000 वॉच टाइम होता है उसके बाद आप हमें बता दीजिएगा आपको एक दिन में ही करवा देंगे अगर थैंक यू सर प्रोग्राम खत्म होने के बाद अपना नंबर देना सर एक्चुअली यहाँ पे बहुत सारे जो सॉफ्टवेयर हाउसेज और दूसरे इदारे काम कर रहे हैं जो कि ये काम करते हैं कि जनाब जो लाइक्स जो है बढ़ाने या मोनेटाइज करके वो उस तक आपको कर देते हैं ताकि उसके बाद से आपको अर्निंग शुरू हो जाए और इसी तरह से जैसे कि इनके फॉलोवर्स हैं इनकी मसला क्या हो रहा है कि इनका जो पेज है या जो इनका चैनल है वो आम लोगों तक पहुंच नहीं पा रहा रीच नहीं हो पा रही सही से उनकी अच्छा अब जो आवाज़ है माशाल्लाह बहुत अच्छी है लेकिन ये कि अब अगर आपने सबको दुखी गाने उसमें भी सुना है तो फिर उसके बाद दुखी के अंदर ऐसा नहीं हो कि खुशी के चक्कर में जो है मवाद एड़ो जो मानू पाण मजबूर थी बुधने तो सर वो तो एल्बम में क्या करते हैं कि हर मौजू रखते हैं जी जी एल्बम होता ही ऐसे है कि हर मौजू हो उसमें कौमी गीत भी होते हैं उसमें खुशी के गीत आपके 400 सब्सक्राइबर 450 सब्सक्राइबर में किसी ने आपका पूरा जो आधे घंटे का या 15 मिनट का सॉन्ग है वो देखा है आज तक? जी सर बिल्कुल वो देखते हैं सर नहीं उसमें आपको पता लगता है कैसे 3 मिनट देखते हैं 3 मिनट 4 मिनट देखते हैं ये खबर पड़ी नहीं वो सर वॉच टाइम आता है ना हम वो चेक करते हैं वॉच टाइम देखते हैं चेक करते हैं अब कितना बड़ा अब कितना बड़ा हां 3 मिनट खां वधीक तव्हां बर्दाश्त जड़ा लायो यही थींदो आहे 3-4 सर अॼुकल्ह ॾिसणी ईअं था न सर बस कुझु गीत हलियो मुंड ॾिसदान थल ॾिसदान मिसरो ॿुधदा सुठो थियो जे थियो बस वरी ॿियो वर नेक्स्ट अच्छा जिनके अभी सब्सक्राइबर मिलियंस में है ना तो वो पिछले 10-10, 15, 20 सालों से काम कर रहे हैं सही सही अब हम ये चाहते हैं कि फ़ौरन उनके बराबर में टक्कर पे आ जाए तो उसके लिए फिर कंटेंट भी वैसे ही चाहिए कंटेंट अच्छा होना चाहिए फिर आपके बाद जो आपकी व्यूअरशिप है सही बात है वो ऐसी होनी चाहिए कि लोग फ़ौरन आपको अभी जैसे आपका आज का प्रोग्राम देखा इसके बाद आपके नाम से जो है वो सर्च करें फिर उसके बाद आप अपने छोटे छोटे प्रोग्राम जो है वो अपलोड करें तरीके से होता है अब हमारे यहाँ पे क्या होता है आपने क्या किया अपना प्रोग्राम किया रिकॉर्ड किया उसके बाद पूरा का पूरा प्रोग्राम उठाया और जो है वो फेसबुक पे अपलोड कर दिया अब फेसबुक पे अपलोड तो कर दिया 1 घंटे का प्रोग्राम 2 घंटे का वो ऑनलाइन देख चुके हैं वो दोबारा क्यों देखेंगे सही बात है आप तो सबको भेज रहे हैं फिर दोबारा में बताएंगे तो हम क्यों सुने भाई अब जैसे मैं आपको बताऊं यहाँ पे क्या होता है जैसे प्रोग्राम से जाते हैं तो उसके बाद क्या करते हैं लोग
आपको लिंक आता है, आप क्या करते हैं सब दोस्तों को लिंक भेजते हैं, आप उसके बाद जरा चेक करें उन्होंने कितना चेक किया, वो देखेंगे ऐसे वहाँ ठीक है बाबा हो गया बाबा को मुबारक हो, कांग्रेचुलेशन, और बहुत अच्छा, लिखते हैं लेकिन देखते नहीं है क्या हो रहा है। तो उनके वो देखेगा वही जो इनका व्यूअर होगा और जो इनको पसंद करता होगा ना। अभी तो आपने बताया कि सिर्फ जो है वो वालिद जो है वो अपनी औलाद की तरक्की के ऊपर खुश होता है, तो अब ये दोस्तों को भेज रहे हैं तो वो खुश होंगे। सही बात जी सर बिल्कुल। अक्सर ऐसी होती है कि मेरे पास अगर 2000 नंबर है ना सर, तो अगर मैंने अपनी वीडियो 2000 को सेंड की ना, तो उसमें देखूंगा कि तकरीबन 300 ने देखी होगी, बाकी नहीं देखी होगी। अच्छा, तव्हांखे कमेंट ईंदा आहिनि जॾहिं लिंक मोकिलींदा आहियो त माण्हू पोइ लिखंदा आहिनि त सुठो कलाम आहे बोल या कुझु अहिड़ो कमेंट्स मतिलबु बिल्कुल मोकिले छॾींदा आहिनि न सर, कमेंट्स ॾींदा आहिनि त तमामु बहितर आहे, असांजो बि नालो बि ऐड कयो, असांजी जेको आहे वीडियो असांजी भी पिक अचे, माना अहिड़े तरीक़े सां। अच्छा मतलब ये फरमाइशी प्रोग्राम। अच्छा, एक और चीज़ मैं आपको बताऊं, जैसे अब हम क्या करते हैं कि जैसे अब हमने फ्रेंड्स ऐड करते हैं ना, तो हमने क्या करना होता है कि फ्रेंड्स वो ही ऐड करेंगे जो हमारे सर्किल के हैं, ठीक है ना। अब वो चीज़ जो हमारे सर्किल में ही मूव करती रहेगी, वो दूसरे सर्किल में नहीं जाती, ठीक है ना। जब तक वो दूसरे सर्किल में नहीं जाएगी तो दूसरे लोग उसको कैसे देखेंगे। शेयरिंग अच्छा, हिकिड़ो मां तव्हांखे सबबु ॿुधायां, जेके ॾिसनि था असांखे उनजो हिकिड़ो राज़ ॿुधायां तव्हांखे। जेकॾहिं वायरल थियणो आहे, तव्हांखे मुख़्तलिफ़ माण्हू व्हाट्सएप ग्रुप्स में ऐड कंदा आहिनि, तव्हांखे ऐड कंदा आहिनि, तव्हां ऐड थी वियो, पर तव्हांखे वॾी तबाही ईंदी आहे त मूंखे ऐड छो कयो, तव्हां रिमूव थी वेंदा आहियो, तव्हां छॾे वेंदा आहियो ग्रुप, जेको तव्हांजे फ़ाइदे जी ॻाल्हि नाहे। तव्हां हुन में ऐड रहो ऐं पोइ जेको बि तव्हां कयो था कमु, उन्हनि खे एतिरो पचायो, उन्हनि खे हर लिखूं मोकिलियो, तव्हांखे पाण कढनि, माना तव्हांजो पलांदो पूरो थी वेंदो ऐं तव्हांजी व्यूअरशिप बि थी वेंदी। तव्हां उन खां लेफ्ट न थियो ग्रुप खां, ग्रुप में उहे शयूं मोकिलींदा रहो त ग्रुप वारा पाण परेशान थींदा, हिनखे अजायो ऐड कयो चले तो लिंक। देखिए व्हाट्सएप के अंदर ग्रुप के अलावा भी एक ऑप्शन है ब्रॉडकास्टिंग का होता है जी। तो उसके अंदर ये है कि आप देख लेंगे जनाब जो लोग आपको ऑल कंटेंट लिस्ट, और उसके साथ वो आप उसको ऐड कर दें और ब्रॉडकास्ट में से एक दफ़ा करेंगे वो सब पे चले जाएंगे। अच्छा, व्हाट्सएप के अंदर भी यही होता है कि व्हाट्सएप के अंदर जितनी भरमार होती है लोग परेशान हो रहे होते हैं, तो वो छोड़ के हैंग हो जाता है भाई, जैसे ही ऑन करते हैं डेटा तो मोबाइल हैंग होता है, इतने कमेंट्स आ जाते हैं, इतने वीडियोस। अब मसला ये है ना कि ग्रुप में आप रहना भी चाहते हैं, तो लाजमी बात है जो ग्रुप में रहेंगे तो एक तो बड़ा कॉन्सेप्ट है, वैसे कभी सलाम नहीं करते, लेकिन ग्रुप के अंदर सुबह उठ के सबसे पहले गुड मॉर्निंग का मैसेज आएगा, और इतने गुड मॉर्निंग्स आते हैं, और जो है ना वो खामखा सबकी ऑडियो सुननी पड़ती है, सब कुछ या ऑडियो, मतलब वो बाज़ लोगों को तो ये भी नहीं पता कि डाउनलोड ऑडियो रोकनी कैसे चाहिए। जी बिल्कुल बिल्कुल, सब ऑडियोज फोटोज डाउनलोड हो जाते हैं। सही बात है। इसी तरह से जो है मैं आपको बता रहा हूँ कि बहुत सारे लोग क्या करते हैं, जब उनका मोबाइल होता है उसकी मेमोरी फुल हो जाती है तो उनको पता नहीं होता कि वो मेमोरी किस तरह से वॉश होगी, तो वो जाते हैं मोबाइल शॉप्स के पास। ये भी मैं आपको बता दूं, ये भी बड़ा खतरनाक अमल है। जब वो उसको देख के आते हैं, वो बोलता है 1-1.5 घंटे के बाद आपको जो है क्या बोलते हैं अब दे देंगे इसको क्लियर करके, तो आपका सारा डेटा ट्रांसफर होने का खदशा होता है उसके अंदर, क्योंकि कभी तो अच्छे लोग भी मिलते हैं और कभी बुरे लोग भी मिलते हैं। तो वो उसका भी ये तरीका कार है कि यार आप जाके आप उसको सीख लें कि किस तरह से आप डेटा को वॉश करते हैं। जैसे अभी आपने कहा कि डाउनलोड हर वीडियो और हर चीज़ नहीं होती, तो उसके लिए सिग्नल सिस्टम को लेकिन मैं फिर वो ये कहूँगा कि जितने लोग हैं मोस्टली उनको मोबाइल मिला ही अभी था, उनमें से पहले आता नहीं, और वो सिर्फ देख रहे हैं, चीज़ें आ रही हैं जा रही हैं। और मैंने तो बेशुमार लोगों को देखा है वो एंड्रॉयड मोबाइल इस्तेमाल ही नहीं करते, उनको चलाना ही नहीं आता। तो जिस चीज़ को हम चलाना सीखने में कोई वो नहीं है, शर्म नहीं होनी चाहिए। अगर कोई चीज़ नहीं आती तो हम इसे सीख लेंगे तो हमारा क्या चला जाएगा। लेकिन मैं यंग जनरेशन के लिए एक मैसेज दूंगा कि जब वो पढ़ के निकलते हैं ना यूनिवर्सिटी से, तो अगर वो 6 महीने या साल अगर वो किसी भी सॉफ्टवेयर हाउस के अंदर, कॉल सेंटर के अंदर या किसी भी कंपनी के अंदर वो एज ए ट्रेनिंग के तौर पर काम कर लेते हैं, तो उसका फ़ायदा उनको ये होता है कि वो जो चीज़ें उन्होंने नहीं सीखी होती हैं वो सारी वो सीख लेते हैं, एक्सपर्ट हो जाते हैं। हमारे यहाँ पे कॉन्सेप्ट ये है कि मैं यूनिवर्सिटी से बाहर निकला तो फ़ौरन मुझे जो है ना जॉब चाहिए, 1 लाख 1.5 लाख 2 लाख रुपए की। अच्छा, इसके अलावा एक बात मैं आपको और भी बता दूँ कि बेशुमार लोग जब यूनिवर्सिटी पास करके निकलते हैं और ग्रेजुएशन करके निकलते हैं, ग्रेजुएशन एक यूनिवर्सिटी की है और एक कॉलेजेस की है, तो आपने हर किसी को देखा होगा नौकरियाँ नहीं है, नौकरियाँ नहीं है, नौकरियाँ नहीं है। उसकी रीजंस ये वो चिटिंग करके पास हुए होते हैं, जब वो इंटरव्यूज में जाते हैं स्किल्स है ही नहीं उनके पास, स्किल्स नहीं है, तो वो गाना गा रहे होते। इसी अच्छी बात पे प्रोग्राम का वक्त इख्तिताम पज़ीर हुआ। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ऐसा ही अब्दुल जब्बार साहब आखिर में बरवार असांखे कुल कलाम ॿुधाए बड़ा एक बरवार हुई छा क्यों जी सर। सो बादल ताईं तव्हांजी वॾी महिरबानी ऐं मोहम्मद अली साहब तव्हांजी वॾी महिरबानी। इंशाअल्लाह वरी गॾिबासीं
ईद सीद गुज़ारे पोइ वरी कचौरियूं कंदासीं, ईद ते बि मिलंदासीं, ईद ते बि मिलंदासीं। इहा ॻाल्हि त मूंखे यादि ई रहिजी वई, बल्कि न रही। सो ईद ते बाक़ाइदा पूरो इतमाम आहे असांजो, तव्हां सां गॾु बाक़ाइदा दुल दमामन सां ईंदासीं, तयारी कयूं था असां ईद ते कीअं सुठो कुर्बानी साईं, बस इहा ई आहे त असां टाइम ॾींदासीं हिते। ये हमारे टाइम की कुर्बानी है। सो टेक केयर अला भाई, टाटा बाय बाय जी। मिली थी ॾिसां पिरी बेवफा सां, मिली थी ॾिसां वरी पाण दोज़ख वञी थी ॾिसां, वरी पाण दोज़ख वञी थी ॾिसां पिरी बेवफा सां, मिली थी ॾिसां पिरी बेवफा सां, मिली थी ॾिसां।
मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।